रहीम अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलाम वालेकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। अव्हां सभिनीनि खे सुबुह सुबुह जो सलाम क़बूल पवे हिन सुबुह मेहरान जे अंगण तां। उमेदु हमेशह इहा ई हूंदी आहे त अव्हां ठीकु हुजो, ख़ुशि हुजो। ऐं मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां त असां जेको आहे न पंहिंजे गैजेट्स सां ॾाढो घणा कनेक्टेड आहियूं। मोबाइल फ़ोन असांजे हथ में रहंदो आहे ऐं जेको बि थिए थो दुनिया जी कंहिं कुंड कुड़िछ में कुझु बि थिए थो उन खां पाण अणवाक़िफ़ न आहियूं। जेकॾहिं पाण अप टू डेट रहणु चाहींदा आहियूं त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुबुह जो उथण खां पोइ पाण न्यूज़पेपर बि पढ़ंदा आहियूं ऐं ॾींहं में असांखे थोरो टाइम कढूं था या कढणो पवे थो या जेकॾहिं वक़्तु मिली वेंदो आहे त डिफरेंट आर्टिकल्स बि पाण पढ़ी वठंदा आहियूं। कंहिं बि न्यूज़पेपर में तव्हां डॉन खणो या सिंधी के बि अख़बारूं खणो त असांखे ख़बर पवंदी आहे त असां वटि कहिड़ा जेके आहिनि से तशदुद थियनि पिया, कहिड़ा ज़ुल्म थियनि पिया, छा सूरत हाल आहे, इकोनॉमी जो छा हाल आहे, ओवरऑल दुनिया में छा थिए पियो, पाण सभु थोरी घणी नज़र रखंदा ईंदा आहियूं। अच्छा, असां वटि ॾिसो ज़ुल्म किथे बि थिए थो, उहो कंहिं सूबे सां हुनजो तालुक़ु मां नथी सम्झां त ख़ासि तौर ते कंहिं बि ज़ुल्म जो कंहिं सूबे सां तालुक़ु हुजे, कंहिं बि ज़ुल्म जो तालुक़ु कंहिं क़बीले सां हुजे, कंहिं बि ज़ुल्म जो तालुक़ु हिकिड़े ख़ासि मख़सूस इंसान सां हुजे या कंहिं गिरोह सां हुजे। ज़ुल्म कोठियो वेंदो आहे, उहो ज़ुल्म करबला जी उन सरज़मीन ते थिए या उहो ज़ुल्म बलोचिस्तान जी सरज़मीन ते थिए। काल्ह जे ॾींहं ते पाण सभु ॾिसूं पिया त बलोचिस्तान में हेॾो वॾो इंसिडेंट थियो आहे, एतिरे क़दुरु ज़ुल्म अॼु ॾींहं ताईं बि थिए थो ऐं इहो बि ॿुधायो वञे पियो त ही पिक्चर्स अॼु जूं कोन आहिनि, ही कुझु टाइम पहिरियां ज़ुल्म थी चुको आहे सोशल मीडिया ते, बाद में इहे सभु शयूं वायरल थियूं आहिनि। हिकु औरत, हिकु न्याणी जॾहिं पंहिंजे भाउ जो परणो ॾिसंदी आहे, उहो मुहबत जो परणो हुजे या माइटनि जी मर्ज़ी सां हुजे, भाउ जो किथे चाह हुजे, उहा न्याणी ॾाढी ख़ुशि थींदी आहे। पर अनफॉर्चुनेटली असां उन समाज जो हिसो आहियूं जिते न्याणी जॾहिं मुहबत करे थी ऐं निकाह करे थी त अॼु बि उनखे मारियो वञे थो। न्याणियूं अॼु बि दफ़नायूं वञनि थियूं, पर हा तरीक़ेकार मुख़्तलिफ़ आहिनि, ज़ुल्म जा तरीक़ेकार मुख़्तलिफ़ नज़र अचनि था। उहा न्याणी जंहिंखे सॼो वियो आहे दावत में, ॿ क़बीला उते मौजूदु आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो ॾाढे प्यार सां सॼो वियो आहे त तव्हांजी दावत आहे, पर हक़ीक़त में उन्हनि जे लाइ हिकिड़ी मक़्तल गाह तयारु थियल हुई जिथे उन्हनि खे मारण जी हिकिड़ी वॾी प्लानिंग उन्हनि ग्रुप्स जी हुई। बाद में जॾहिं उहे हस्बैंड वाइफ अचनि था, उन्हनि खे जेको आहे सो मक़्तल गाह ते वठी वञनि था ऐं तमामु हिकिड़ो वॾो ग्रुप आहे मर्दनि जो जंहिंजे विच में उहा न्याणी, उहा भेण, उहा औरत साम्हूं अचे थी ऐं चवे थी त मूंखे गोली हणण जी इजाज़त आहे। उन जे हथ में क़ुर शरीफ़ बि मौजूदु आहे। क़ुर शरीफ़ बि उन्हनि खे पकड़ाए थी ऐं चए थी मूंखे गोली हणण जी इजाज़त आहे, हथु लाहिण जी इजाज़त न आहे। त उन सेंटेंस मां ई जेको आहे न ख़बर पवे थी त हुनखे सभु ख़बर आहे त मूंसां छा थियण वारो आहे। हुनखे सभु ख़बर आहे त असांजे क़बीले वारा, मुंहिंजा भाइर, मुंहिंजो पीउ, मुंहिंजा चाचा, उनजो औलाद केतिरा ज़ालिम आहिनि ऐं उनजो हिकिड़ो उहो जुमिलो मूंखे लॻे थो त हिन मर्दाणे समाज ते ॾाढो वॾो हिकिड़ो कारो दाग़ आहे। उहो ज़ुल्म थिए थो गैरत जे नाले सां ऐं उन न्याणी खे हिकु न, ॿ न, पर 9 गोलियूं उनजे जिस्म खे घायल कनि थियूं ऐं उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते जेको आहे पंहिंजो दम टोड़े विझे थी। सिन्फ़ नाज़ुक, जंहिंखे पाण सिन्फ़ नाज़ुक चवंदा आहियूं, उनजो उहो बग़ावत जो हिकिड़ो ऐलान ऐं उन हिकिड़ो परचम बुलंद कयो त मूंखे जीअण जो हक़ु आहे, मूंखे पंहिंजी मर्ज़ी इस्तेमालु करण जो हक़ु आहे, मूंखे पंहिंजी ज़ाती ख़्याल जो इज़हार करण जो हक़ु आहे, पर जेकॾहिं तव्हांखे इहो क़बूलु न आहे त तव्हां मूंखे गोली हणी सघो था पर मूंखे हथु नथा लॻाए सघो। उन खां पोइ उनजो जेको हस्बैंड आहे, उनजो जेको मुड़ुसु आहे, उनखां डबल ते उनखे गोलियूं हयूं वयूं आहिनि ऐं वीडियो तव्हां ॾिठी हूंदी स्क्रीन ते। उहा वीडियो पूरी त तव्हांखे नथा ॾेखारे सघूं छाकाणि त डेफिनेटली काइंड हार्टेड पर्सन जे लाइ मां सम्झां थी ॾाढी दर्दनाक इहा वीडियो आहे। पाण उहो वीडियो प्रॉपर ॾिसी बि नथा सघूं, पर उन मर्द खे गोलियूं हणी, उनजे जिस्म खे घायल करे, उनखे चीरे फाड़े ऐं बाद में जेको आहे सो उनखे लतूं बि हणनि था उहे मर्द ऐं बाद में उन न्याणी ताईं पहुचनि था ऐं उनजे
चेहरे खे बि ॾिसनि था ही छा आहे, ही कहिड़ो ज़ुल्म आहे ऐं पाकिस्तान कॾहिं आज़ादु थियो आहे एतिरनि सालनि खां पोइ बि जेको आहे सो अॼु असां हिकिड़ो पंहिंजी ज़ाती जेका ज़िंदगी आहे उनखे उनजो जेको हक़ आहे उन औरत जो उहा जेकॾहिं इस्तेमालु करे थी त उनखे इन तरह जो ज़ुल्म, इन तरह जो तशद्दुद, इन तरह जी बरबरियत ऐं एतिरनि ज़ालिमनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। सो काफ़ी सारा सवाल त पैदा थियनि था, नाज़रीन उन्हनि ते बि ज़रूरु अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, पर जेके आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो इंट्रोडक्शन अॼु जे प्रोग्राम में मां अव्हां सां शेयर करणु चाहींदमि। पाण जनाब माशाअल्लाह सां उन्हनि जो तालुक़ु हाला सां आहे, ॻोठु हाजी अल्लाह बख़्श हातन, ऐं पाण जेको आहे सो स्टार्टिंग उन्हनि जेका एजुकेशन जी आहे बॉनवेंचर हायर सेकेंडरी स्कूल मां उन्हनि जी एजुकेशन जो उन्हनि स्टार्ट वरितो आहे। बाद में उन्हनि मास्टर्स बि कई आहे, कराची में उन्हनि वटि लॉ बि उन्हनि कंटिन्यू कयो आहे, लॉ जी डिग्री बि उन्हनि वटि मौजूदु आहे। 17 स्केल खां उन्हनि जेको आहे सो पंहिंजे ज़ाती जेके पंहिंजे ज़ाती कमनि खां हटी करे ऐं गवर्नमेंट जॉब में जॾहिं अचनि था CSS क्लियर कनि था त 17 स्केल खां स्टार्ट कनि था ऐं बाद में इन दी एंड जेको आहे सो 22 ग्रेड ते उन्हनि जी जेको आहे सो रिटायरमेंट थिए थी। जनाब पाण ॻाल्हि करे रहिया आहियूं ग़ुलाम रसूल अफ़हान साहब जिन जी, पाण जेको आहे सो रीजनल हेड इंचार्ज हैदराबाद वफ़ाक़ी मुहतसिब ऐं जी रिटायर्ड फॉर्मल हेड सेक्रेटरी हेल्थ डिपार्टमेंट में लास्टली जेको आहे सो उन्हनि पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि ऐं ॾाढा सुठा पाण इंसान आहिनि, ॾाढो सुठो पाण कमु करे रहिया आहिनि। हूअं बि उन्हनि जो जेके बि तमामु एक्टिविटीज़ आहिनि ॾाढियूं सुठियूं नज़र अचनि थियूं, तव्हांखे दिलि जी गहराई सां सर भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। महिरबानी, आउं शुक्रगुज़ार आहियां अव्हांजो बहरान TV जो जंहिं मूंखे मौक़ो फ़राहम कयो, जंहिंमें आउं हर क़िस्म जे ख़्यालनि जा अव्हां सां वीचार वंडींदुसि। ऐं जेको अव्हां पंहिंजे इंट्रो में चयो उन जी त कंहिं बि महज़िब माशरे में उन जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ही तमामु हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो आहे, हिन जी जेतिरी मज़म्मत कई वञे ओतिरी घटि आहे। ऐं इहा बदकिस्मती आहे त बावजूदु असीं मुस्लमान पंहिंजे पाण खे सॾायूं था, पर जेको असांखे इस्लाम जी तइलीम आहे असीं उन जी बिल्कुलु उबतड़ पिया शइ करियूं। औरत खे एतिरा हक़ ॾिना विया आहिनि जंहिंखे जेकॾहिं रुॻो उन्हनि जे मुतलिक़ बयानु करण बि शुरू करियूं त शायदि हीउ प्रोग्राम असांजो रुॻो उन मौज़ू ते ई पूरो थी वेंदो हलियो। त इहा वरी बदकिस्मती आहे। इन ॻाल्हि सां गर्ज़ु कोन्हे त इहो वाक़ियो बलूचिस्तान में थियो या सिंध में थियो, पर इहो वाक़ियो किथे बि न थियणु खपंदो ऐं इन जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। बिल्कुलु बिल्कुलु सर, तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं हिकु औरत जेकॾहिं आज़ादी सां पंहिंजी ज़िंदगी जो को फ़ैसिलो बि नथी करे सघे त उहा औरत आख़िर ज़िंदगी में करे छा थी सघे, उनखे इन शइ जी बि इजाज़त नाहे त हीउ मुआशिरो असांखे अॼु बि कहिड़ो मैसेज ॾिए पियो। वेल सर, तव्हांजे कम ते ॻाल्हाईंदासीं, अव्हांजी बहितरीन ख़िदमतुनि ते ॻाल्हाईंदासीं, अॼु बरसातुनि ते बि ॻाल्हाईंदासीं। एतिरो सुठो मौसमु आहे, मानसून जो मौसमु आहे, पर असांजो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे जॾहिं उन ते नज़र पवंदी आहे त ॾुख बि थींदो आहे त असां अॼु जे दौर में बि जेको आहे सो इहे बेसिक असांजूं नीड्स आहिनि, पोइ बि असां जेको आहे न तरक़ी जूं जॾहिं ॻाल्हियूं कयूं था, वरी जॾहिं इंफ्रास्ट्रक्चर ते नज़र पवे थी, कीअं ॾिसो था हिन पूरे मामले खे? यकीनन असांजूं उमेदूं तमामु घणियूं आहिनि, असांजे वसीलनि ते बि अव्हांखे नज़र विझणी पवंदी, पर इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे, इन में वधाउ कोन्हे जी त माज़ी में जेका सूरत हाल रही आहे उन खां यकीनन हिन दफ़े कुझु बहितर रहियो आहे। आउं पाण जॾहिं पंहिंजे ऑफिस मां उथियुसि तक़रीबन 4 साढे 4 बजे त ऐं ठंडी सड़क त जिते असांजी ऑफिस वाक़ई आहे उतां घर वञण ते एतिरी मुश्किलात पे थी, पाणी एतिरो पे महसूसु थियो जो असांजी सची ॻाल्हि आहे त गाॾी बि न पे हली सघी। पर ख़ुशी इन ॻाल्हि जी थी त जॾहिं ॿिए ॾींहुं सुबुह जो उन साॻे ऑफिस में कमु करण लाइ आउं आयुसि त उहा ठंडी सड़क सॼी जेका आई उहा माशाल्लाह उन में पाणीअ जो किथे हल्को दुॿो बि ॾिसण में कोन आयो। हाणे इहा हक़ीक़त आहे त असांजी हैदराबाद जो शहर जिते खोड़ कची आबादियूं आहिनि ऐं लो लाइंग एरियाज़ बि आहिनि, उन में पाणी में नेकाली अञा इवन हुकूमत पाण बि तस्लीम करे थी त किथे किथे अञा पाणी बीठल आहे। यकीनन बहितरी मूं इन करे चई त आउं उन्हनि शयुनि जो मुशाहिदो
करियां थो। मुंहिंजी रहाइश हिकिड़े अहिड़े इलाइक़े में आहे जेके कोई बहितरु इलाइक़ो तसवुरु कयो थो वञे, पर पाणीअ जो 100% निकाल उते बि कोन थो थिए। त हाणे इहे कमियूं पेशियूं त आहिनि, पर जेकॾहिं माण्हू हक़ीक़त खे ॾिसंदो त घटि में घटि माज़ी में जेके बरसातूं थियूं आहिनि, माज़ी में पाणी जी जेके निकाली थी आहे, उन खां हिन साल हैदराबाद जी इंतिज़ामिया वधीक सुठो कमु कयो आहे। हाँ हाँ बिल्कुलु, इहो त आहे। ठीकु आहे, हिकिड़ो ॾींहुं लॻी वेंदो आहे, पर इन तरह जो जेको कमु ॾिसूं पिया उहो सुठो कमु आहे। जेको सुठो कमु हुजे उनखे बिल्कुलु स्क्रीन ते बि तव्हां साराहियो, ऐं ॾाढो हिकिड़ो सुठो क़दम आहे DC हैदराबाद जो। जेतिरा बि असां कमु ॾिठा आहिनि पहिरीं खां माशाल्लाह हींअर कमु कुझु सुठो असांखे नज़र अचे पियो। अच्छा सर, बरसाति जी मौसम केतिरी अव्हांखे सुठी लॻंदी आहे? हूअं त 11 महीना 10 महीना 11 महीना पाण तमामु घणी गर्मी बर्दाश्त कंदा आहियूं। हिकिड़ो महीनो हिन टाइम में ॾिठो वञे थो त असांखे जेको आहे न थधी मौसम नसीब थींदी आहे, या चलो खणी 2 महीना, त बरसाती मौसम केतिरी अट्रैक्ट कंदी आहे? इहा वरी बदकिस्मती आहे असांजे अवां जेको पहिरीं ॻाल्हि कई हिते जे सिस्टम में जी। बरसाति खे जेतिरो इंजॉय करणु खपे, बरसाति मां जेतिरो माण्हू खे लुत्फ़ अंदोज़ थियणु खपे, बदकिस्मती सां उहो असीं कोन था करियूं। अवां जेकॾहिं ॿियनि मुल्कनि खे पाण सां कंपेयर कंदो त उते बरसाति पए थी, माण्हू इंजॉय कनि था, माण्हू निकिरनि था। हिते जीअं बरसाति पए थी तीअं पाणी जो निकाल कोन्हे। जीअं वञो था त माण्हू गाॾी हलाइण वारा पहिरें नंबर में हेठि ॾिसनि था त को खॾो त कोन्हे जंहिंमें गाॾी वञी फासंदी, त पोइ उहा इंजॉयमेंट जेका बरसाति जी हुअणु खपे उहा आहे कान। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका मौसमियात वारनि ॿुधाए छॾियो आहे त जेको हाणे जेतिरा साल ईंदा उन में गर्मीअ जो पद वधीक वधंदो। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। हाणे उन में इहे जेके 2 महीना मिलनि था उहे कुदरत असांखे रिलीफ ॾिए थी, पर असीं उन रिलीफ जो को फ़ाइदो कोन था वठूं। सही। असांजो फैमिली, असांजा ॿार उन में उनखे इंजॉय करणु खपे। उहे उन में बरसाति में वञी, जीअं असीं पाण कंहिं ज़माने में नंढपण में वञी बरसाति में ॿाहिरि रांदि कंदा हुआसीं, जिते असांखे पाण माइट चवंदा हुआ त कपिड़ा पुसी वेंदा हुआ, अंदरि थियो हीअ थियो, पर उहा साॻी शइ अॼोको ॿार असांजो जेको आहे उनखे रुॻो असीं इन ॻाल्हि खां झलियूं था त बाबा तोखे बिजली जो करंट न लॻे, कंहिं खॾे में न किरी पई। पोइ इन्हनि हालतुनि में बरसाति खे इंजॉय करण वारी त सची ॻाल्हि आहे त उहा शइ न रही आहे। पर कुदरत अव्हां सां हमेशह निभायो आहे, कुदरत अव्हां साथ ॾिनो आहे। 10 महीना अव्हां वटि गर्मी आहे इंतिहा जी थिए थी, जंहिंमें कुझु महीना अव्हांखे सियारे जा मिलनि था, पर मेजॉरिटी जेकॾहिं 12 महीननि जी अव्हां कढंदो त 8 महीना अव्हां जा था वञनि गर्मीअ में, 2 महीना वञनि था अव्हां जा सियारे में, 2 महीना अव्हां जा वञनि था बरसाति में। बरसाति में यकीनन झुड़ आहे, ककर आहिनि, त वरी पोइ बि इंसानु थोरो ख़ुशगवार मूड में जेको आहे सो ॿाहिरि निकिरे। बिल्कुलु बिल्कुलु सर, बिल्कुलु। अच्छा सर, ज़रई लिहाज़ खां हिन टाइम जूं जेके बरसातूं आहिनि केतिरियूं कारआमद आहिनि, कीअं सम्झो था? बुनियादी तरीक़े सां अवां जेको मुंहिंजो तारीफ़ करायो, बुनियादी तरीक़े सां आउं नंढो काश्तकार आहियां। तइलीम खां पोइ चंद दोस्तनि जे हवाले सां मूं CSS जो इम्तिहान कयो, पर अव्हांखे ॿुधी इहो तजुब यकीनन थींदो त आउं पंहिंजे ख़ानदान मां वाहिद माण्हू आहियां जेको सर्विस में आहियां। बाक़ी मुंहिंजो सॼो ख़ानदान जेको आहे उहो ज़राअत सां वाबस्ता आहे। फैमिली वाइज़ असांखे नंढड़ी पंहिंजी ज़मीनदारी आहे हाला शहदादपुर रोड ते। असां शुरूअ खां ई पंहिंजी ॿनी बारो कयो आहे। जेका मूंखे पंहिंजी फीडबैक आहे वरी एग्रीकल्चर जे हवाले सां शायदि आउं पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदो हलां त मूंखे इतफ़ाक़ थियो आहे, आउं हिते सिंध में मूंखे जेका नौकरियूं मिलियूं उन में आउं मैनेजिंग डायरेक्टर सिंध सीड कॉर्पोरेशन बि रहियुसि, आउं केन कमिश्नर बि रहियुसि, आउं डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर एक्सटेंशन बि रहियुसि। त मूंखे हिकिड़ो फ़ाइदो इहो पियो त हिकु तरफ़ आउं बुनियादी तरीक़े सां ज़मीनदार या काश्तकार हुउसि। ही जेके शयूं अव्हां जेके ॿुधायो त जेका हेसिताणी असांखे साथियुनि खां फीडबैक मिली आहे, ही अॼोकी या कल्होकी जेका या टियों की जेका बरसाति थी आहे पोइ हफ़्ते थाणी थी आहे, इन एतिरो नुक़सानु अञा न कयो आहे। इहा फ़ाइदेमंद आहे सवाइ अप कंट्री जे जिते खजीअ जे फ़सुल खे नुक़सानु आहे। बाक़ी ॿियो क्रॉप जेके आहिनि उन में कमद जो फ़सुलु आहे, उन में केलनि जा आहिनि, बाग़ आहिनि, वणनि जो फ़सुलु आहे, सारी जो फ़सुलु आहे,
हाणे इन्हनि फसलुनि लाइ हीअ तमामु बहितर ऐं सुठी साबित थींदी। बिल्कुलु बिल्कुलु होप सो बिल्कुलु तव्हां सही चयो आहे त बरसाति हिन वक़्तु जेको आहे सो फ़ाइदेमंद ज़रूरु आहे। अच्छा सर, पाण वधीक कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। सो पहिरीं ब्रेक वठूं था नाज़रीन, अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में ॾाढा सुठा गेस्ट मौजूदु आहिनि। अच्छा सर, पहिरीं जेको आहे न थोरो CSS जे हवाले सां मां ॻाल्हाइणु चाहींदमि, उन खां पोइ ज़राअत ऐं तमामु मसइला असांजे इदारनि जा जेके मसइला थियनि था उन्हनि ते बि पाण ज़रूरु अॼु प्रोग्राम में ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं, थोरो एजुकेशन ते ॻाल्हाईंदासीं। अव्हां जंहिं दौर में CSS क्लियर कई उन दौर जा कहिड़ा चैलेंजिस हुया ऐं हिन दौर जा छा सम्झो था कहिड़ा चैलेंजिस आहिनि? हक़ीक़त इहा आहे त उन वक़्तु जेका आहे सा पढ़ाई बि सख़्तु हुई, पढ़ाईअ में फेयरनेस बि हुई। असां वटि हाणे लिकल ॻाल्हि न रही आहे, ही अव्हां जी सोशल मीडिया हुजे, अव्हां जी प्रिंट मीडिया हुजे, इन्हनि में बिल्कुलु वाज़े तरीक़े सां अची वियो हलियो त अव्हां जे तइलीम जो मयार जेको आहे उहो काफ़ी किरी पियो आहे। उन में असांजे नौजवान, असांजे इंस्टीट्यूशन्स सभिनी खे असीं उन में ज़िम्मेवार ठाराईंदासीं। जेका महिनत असां पंहिंजे ज़माने में तयारी में बि कई ऐं उन खां पोइ उन जा मराहिल एतिरा ॾुखिया हुआ त असांजी सिलेक्शन 17 ग्रेड में थियण खां पोइ मुख़्तलिफ़ उन जा इन हद ताणी हो त प्रमोशन जे लाइ हुकूमत जी अञा ताणी बि उहा हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे त 21 ग्रेड जे वञण लाइ बि स्टाफ कॉलेज जी हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे जेका 5 महीना असांखे लाहौर में राइट नाउ असांखे करणी पए थी वई। सो इन हिसाब सां जेकॾहिं अव्हां ॾिसो वेही त यकीनन चैलेंजिस त आहिनि। असांजे नौजवान खे अञा उन ते वधीक तवजो ॾियणी पवंदी। असांजी इंस्टीट्यूशन जेके आहिनि, असांजा उस्ताद जेके आहिनि, उन्हनि खे अञा बि इन मामले ते वधीक पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, अॼु जो नौजवान वधीक डिस्ट्रैक्ट थिए थो, अव्हांखे लॻे थो बिकॉज़ जीअं तव्हां ॻाल्हि कई त सोशल मीडिया या असांजा गैजेट्स, असां घणो इन्वॉल्व आहियूं इन्हनि सभिनि शयुनि में, त नौजवान जल्दी सां डिस्ट्रैक्ट थियो वञे। उन टाइम में शायदि कंसंट्रेशन ॾाढी सुठी हुई। ॾिसो, माण्हू जो मेन शइ त आहे त अव्हांजो टारगेट छा आहे, अव्हां छा था करणु चाहियो, अव्हांजो फोकस छा आहे, इहे शयूं जेके आहिनि से हाणे इहा बि अटल हक़ीक़त रहिजी वई आहे त की सुठियूं अपॉर्चुनिटीज़ असांजे मुल्क में न रहियूं आहिनि। तंहिंजे करे माण्हू हाणे हिते असांजो नौजवान जेको आहे उहो तइलीम हासिलु करण खां पोइ बि उन जी जॉब्स जेके आहिनि उहो किथे बि इंश्योर कोन था थियनि। हू इन लिहाज़ खां ही मुल्क छॾे ॿाहिरि मुल्क में पंहिंजे लाइ सरतोड़ कोशिशि जे में उन में हू करे थो पियो। जेको असांजो दौर हो उन में इनजो तसवुरु कोन हो। सही सही। त हाणे इहे शयूं उहे आहिनि जेके यकीनन वक़्त सां निकिरियूं आहिनि। असां 75 वरी 25 खे जॾहिं बि अव्हां कंपेयर कंदो वेही त 50 साल जो अधु सदी आहे। अधु सदी हिकिड़ो वॾो अरसो आहे। अव्हां जेकॾहिं उन जी रियलिटी में वञो, उन जी हक़ीक़त में वञो त अधु सदी वॾी हिकिड़ी पीरियड आहे उन में। पर हाणे दुनिया खे हलणो आहे, इहा इर्तिका आहे, इहो आहे, इहो अॼु जो नौजवान आहे, वरी इन्हनि जे मथां जो भार आहे, इन्हनि जे कुलनि ते सभु शयूं अचनि थियूं, उन्हनि खे करणियूं आहिनि। सही। मां हमेशह चवंदी आहियां, पाण सभु हिन ॻाल्हि खे तस्लीम कंदा आहियूं त हिकु शइ हमेशह मौजूदु रहंदी आहे, उहा चेंज आहे जंहिंखे पाण खे तस्लीम करिणो आहे। सो बिल्कुलु अधु सदीअ जी जेकॾहिं उन गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि कजे थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो घणो वॾो डिफरेंस असांखे नज़र अचे थो। अच्छा सर, मां इहो बि तव्हां खां पुछणु चाहींदमि त असां जॾहिं प्राइमरी एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था या मिडिल जी ॻाल्हि कयूं था, उन दौर जी उहा एजुकेशन कीअं हुई? अॼु जे टाइम में तव्हां इन साइड खे कीअं ॾिसो था? ज़ाती तरीक़े सां त मूंखे सची ॻाल्हि आहे, प्राइमरी एजुकेशन जेका अॼु जी आहे उहा कंहिं लिहाज़ खां बि माक़ूल ॾिसण में नथी अचे। मूं स्टार्ट कयो सेंट बोनावेंचर में KG क्लास में, ऐं असां उते उन ज़माने में पढ़ाई शुरू कई। अॼु जो ॿार, अॼु जी माउ 2-2.5 साल थियनि था त हो ॿार खे
पंहिंजे घर मां कढी स्कूल जे आया जे हवाले करे थी। ईअं ई आहे। हाणे अव्हां मूंखे ॿुधायो 2.5 साल जी ॿार कहिड़ो एजुकेशन कंदो सवाइ उनजे स्कूल में हिकिड़ा खिलौना आहिनि जेको उन्हनि सां उनजो टाइम पास थो थिए। बिल्कुलु एजुकेशन ते फोकस जेको आहे उहो अव्हांजो जेके अॼु जिन हलनि था पिया अव्हांजे स्कूलिंग जो सिस्टम में उन में प्री नर्सरी पोइ नर्सरी मतिलबु 3-4 साल त अव्हांजो ॿार जेको आहे कुझु कोन थो पढ़े। बिल्कुलु त हू असीं जॾहिं पढ़ियासीं त असां त पढ़ियासीं पर इवन ॿहिराड़ीअ में बि उन वक़्त जो ॿारु जेको त पटीअ खां पढ़णु शुरू कयो त हुनखे तालीम जेका आहे उहा मुयसरु हुई। हुन तालीम मां हुनजो फ़ाइदो वरितो ऐं अव्हां वटि इहे सभु शयूं मौजूदु आहिनि। अव्हां वटि रिकॉर्ड मौजूदु आहे। अव्हांजो हेॾो सारो इदारो जेको आहे इन जी गवाही ॾींदो त अव्हां उन ज़माने जा अहिड़ा अहिड़ा निकिता माण्हू जेके घटि में घटि हिन तौर में ओतिरा उहे कोन कढी सघिया आहियूं असीं। उन्हनि जी तालीम उनजो शोबो सिलसिलो जेको आहे उन ताणी उन्हनि जी कंपेरिज़न नथी करे सघिजे। सही सही। अच्छा सर इहा ॻाल्हि मतिलबु बजाए न मां इन ॻाल्हि खे तस्लीम कंदी आहियां त पहिरीं इदारा जेको आहे सो माण्हुनि खे इदारनि जी शक्ल में तब्दील कंदा हुया पर अॼु जे दौर में हर माण्हू शायदि उन 3 वक़्त जी उन भॼ डोड़ में आहे। 3 वक़्त जी रोटी जी भॼ डोड़ में इंसानु ॾाढो थकिजी पवे थो। 3 वक़्त जी दौड़ त हाणे हुजे महदूद हुजे हा त ॻाल्हि वधीक सुठी हुजे हा। ऐं शायदि 2 लफ़्ज़ उन में वधीक ऐड करे वठंदुसि त अॼोके दौर में ग्रीड घणी थी वई आहे। जी जी। हाणे उन ग्रीड जे करे जेको आहे त पंहिंजूं ज़रूरतुनि खां वधीक पंहिंजे पाण खे पखिड़े वियो आहे। हाणे उन्हनि खे पूरे करण लाइ पोइ जेको कुझु माण्हू करे सघे थो हा पोइ उन्हनि शयुनि जो असांजे सोसाइटी ते असांजे पंहिंजे फैमिली ते असांजे पंहिंजे ख़ानदान ते असांजे अड़ोस पड़ोस ते उनजो वॾो वॾो असरु आहे। सही सही। अच्छा अॼु जे दौर में सफ़ेद पोश इंसानु उनजे लाइ ज़िंदगी ॾाढी मुश्किल थी वई आहे। उनजे लाइ ज़िंदगी ॾाढी तंग थी वई आहे। बेइंतहा अव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां 100% मुतफ़िक़ आहियां। हुकूमत खे यकीनन इन पासे तवजो ॾियणु खपे शायदि ॾे बि थी त जेको अव्हां सफ़ेद पोश माण्हू आहे उहो अॼोके ॾींहं में तमामु ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अव्हां वटि जेके असीं मिडिल क्लास था चऊं उहो मिडिल क्लास हाणे कंहिं तरीक़े सां ख़तमु थींदो थो वञे या अव्हां वटि हाणे लोअर क्लास आहे या अव्हां वटि हाणे अपर क्लास आहे। सही। ऐं जेको लोअर क्लास आहे उनजी अञा हिकिड़ी ॿी शइ जेका आहे त मुंहिंजो बैकग्राउंड ॿहिराड़ीअ जो आहे त आउं बिल्कुलु अव्हां सां फ्रैंक थी ॿुधाईंदुसि तव्हांखे त असांजे ॿहिराड़ी जो माण्हू जेको आहे उनजो गुज़र सफ़र नथो थिए। उनखे 3 वक़्त जी मानी मुयसरु कान्हे। हू वीचारो सुबुह खां निकिरे थो चाहे उहो हारी आहे उन शेप में थो वञे चाहे हू मज़दूर आहे वञी गुॾ थो कढे पर हुन वीचारे जी जेका मीन्स उनखे मिलनि था उनखे उहो उजूरो पूरो नथो मिले ऐं उहो पंहिंजी फैमिली खे सस्टेन नथो करे सघे। सही बिल्कुलु सही। ॾाढियूं माण्हुनि जूं ज़िंदगियूं तंग आहिनि। ॾाढियूं माण्हुनि जूं ज़िंदगियूं ॾुखियूं आहिनि। तव्हां बिल्कुलु ठीकु चयो। पहिरीं जे टाइम में ईअं हूंदो हो नाज़रीन त असां अपर क्लास जी ॻाल्हि कंदा हुआसीं मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास जी ॻाल्हि कंदा हुआसीं ऐं पोइ वरी हेठिएं तबिके जी ॻाल्हि कंदा हुआसीं पर हाणे शायदि 2 शयूं वाज़े नज़र अचनि थियूं। हिकिड़ो असांखे एलीट क्लास नज़र अचे थो हिकिड़ो असांखे उहो तबिको नज़र अचे थो जंहिंजा तमामु घणा मसइला आहिनि जंहिंजूं तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि ऐं उहो पंहिंजी सर्वाइवल जे जंग में ॾाढो रीदल आहे। अच्छा सर थोरो ज़राअत ते बि ॻाल्हाइणु चाहींदासीं। अॼु जे दौर में ज़राअत जा केतिरा चैलेंजिस आहिनि? तमामु घणा चैलेंजिस आहिनि। इन जे करे त पहिरें नंबर में जेके शयूं अॼु अव्हां खे मुयसरु बेसिकली कोन थियूं थियनि उहो इहो आहे त जेका अव्हांजो काश्तकार जेका हू इन्वेस्टमेंट थो करे पंहिंजे कंहिं बि क्रॉप ते उनजो रिटर्न हुनखे नथो मिले। अव्हां हींअर ताज़ो मिसाल वठो जेको लेटेस्ट पोज़ीशन आहे उहा आहे अव्हांजे कॉटन क्रॉप जी। कॉटन क्रॉप में हेसि ताणी सस्टेन नथो करे सघे इन हीट वेव खे ऐं जेका लागत अचे थी हुनजी फ़ी एकड़ इन ते उन मां हुनखे एतिरा पैसा नथा अचनि। उन्हनि ई पैसनि मां हू वरी ॿियो नेक्स्ट क्रॉप पोखे थो पोइ उहा कणिक जे शेप में आहे या ॿिए शेप में आहे त हुनखे एतिरी नथी बचत थिए तंहिंजे करे ही इज़ हार्ड प्रेस्ड। तमामु ॾुखियो वक़्तु जेको आहे असांजे काश्तकार जो अॼोके ॾींहं ते आहे। सही। अच्छा जॾहिं काश्तकार असांजो एतिरी मुश्किलुनि में आहे जॾहिं ज़मीननि जो मालिक एतिरी मुश्किलुनि में आहे वरी जॾहिं पोरे तबिके ते असांजी नज़र पवे थी सर ॾिसो हिकु शइ मार्केट में ई रेट उनजो नथो थिए त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ॿार वरी साॻियो ई उन तबिके ते मथां अची वञे थो न त असां वटि उहे प्लानिंग्स अॼु ॾींहं ताईं छो
तयारु न थी सघियूं आहिनि या जेकॾहिं कुझु स्ट्रेटजीज़ आहिनि बि त उन्हनि ते अमल दरामद छो नथो थिए? इहो सॼो दारोमदार आहे हुकूमत जे पॉलिसियुनि ते। मूंखे ज़राअत खाते सां वाबस्तगी रही ऐं उते हिकिड़ो अरसो मुंहिंजो गुज़ारियो। हुकूमत पाकिस्तान जो हिकिड़ो इदारो हूंदो हो एग्रीकल्चर प्राइसिस कमीशन। उन जो ख़ासि कमु इहो हो त हू उन ज़माने में काश्तकारनि खां ऐं ॿिया स्टेक होल्डरनि सां गॾिजी वेही हिकिड़े क्रॉप ते जेको ख़र्चु ईंदो हो उन जी एसेसमेंट कंदा हुआ। उहा एसेसमेंट करण खां पोइ हू रिकमेंडेशन मोकिले ॾींदा हुआ हुकूमत जे वक़्त खे त काश्तकार खे हिकिड़े क्रॉप लाइ हेतिरा पैसा घुर्बल आहिनि। अव्हां जॾहिं अघु हुनजो मुक़ररु करियो त उहो इन क़िस्म जो करियो त हुनजो उहो ख़र्च बि निकिरी अचे ऐं हुनखे पुठियां पंहिंजे खाइण पीअण लाइ पंहिंजे रोज़ी मिलण वारे लिहाज़ खां उन वटि कुझु न कुझु इनकम अचे। हुकूमत उनखे उन वक़्तु उहो इदारो ख़तमु करे छॾियो। अॼु असां वटि इन क़िस्म जो को अहिड़ो इदारो कोन्हे जेका बेसिकली इहा असेसमेंट करे त इहा शइ काश्तकार केतिरी लागत करे थो, उनखे केतिरो रिटर्न आहे। छो त हीअ बि बेसिकली अव्हांजो एग्रीकल्चर जेको आहे इहो जेसि ताणी इन जी इन्वेस्टमेंट, इन जी कैलकुलेशन, इन जी शयूं न कबियूं। जीअं हिकिड़ो माण्हू फैक्ट्री हणे थो त फैक्ट्री हू कॾहिं बि को ख़ैरात वारे लिहाज़ खां नथो हणे। उनजो बेसिक जेको ऑब्जेक्ट आहे उहो इनकम आहे, इनकम जनरेट कया। इन फैक्ट्री मां ई हू जॉब अपॉर्चुनिटीज़ ॾिए थो, जंहिंमें पढ़े लिखे माण्हू खे बि जॉब अपॉर्चुनिटी आहे ऐं लेबर क्लास खे बि जेका आहे उनखे बि उहा अपॉर्चुनिटी आहे। पोइ हाणे उहे जेके शयूं आहिनि उन्हनि में हुकूमत जी पॉलिसियुनि ते त वॾो अमल दख़ल आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही चओ पिया। अच्छा, असां वटि जेकॾहिं नंढियूं नंढियूं फैक्ट्रीज़ लॻी वञनि, असां जॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी ॻाल्हि कयूं था त शेल्फ लाइफ शयुनि जी वधी वेंदी। टमाटे जो कॾहिं कॾहिं रेट पाण ॾाढो वधीक ॾिसंदा आहियूं मार्केट में हूंदो आहे, कॾहिं बसर जो रेट वधी वेंदो आहे। त जेकॾहिं उहे ई शयूं मतिलबु टमाटे जी प्यूरी मौजूदु हुजे त आम माण्हू ताईं बि उन शइ जी रसाई बि हूंदी ऐं उन शइ जी उहा किल्लत बि असांखे महसूसु न थींदी। इन तरह जो को प्रोजेक्ट असांखे अॼु ॾींहं ताईं नज़र न आयो आहे। नंढियूं नंढियूं फैक्ट्रीज़ अॼु ॾींहं ताईं न लॻियूं आहिनि। तव्हां इलाही वक़्तु हिन फील्ड खे ॾिनो आहे। जेकॾहिं इन तरह जूं कुझु प्लानिंग्स हुजनि, इन तरह जो कुझु कमु थिए त केतिरी बहितरी हूंदी? यकीनन उन में काश्तकार खे फ़ाइदो थींदो, अवाम खे फ़ाइदो थींदो। इन जे करे त मार्केट में उनखे एक्सेस हूंदी, उहो वञी सघंदो। ऐं जेकॾहिं पंहिंजे माज़ी जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मुंहिंजो हिकिड़ो पीरियड एज़ ए केन कमिश्नर रहियो, जंहिंमें काश्तकार जेके आहिनि से मिल्क खे कमनि सप्लाई कंदा आहिनि। असांजी उन ज़माने जी बि इंतिहा कोशिशि हुई, ग़ालिबन हींअर बि शायदि हुकूमत कोशिशि कंदी हूंदी, पर असीं उन वक़्तु बि को 100% कामयाबु कोन थियासीं। त जेको मिडल मैन जो किरदारु आहे त शुगर मिल खां जेको मिडल मैन कमंद वठे थो, उहो वठी ऐं पोइ जेको उहो अॻियां सप्लाई थो करे, त उन में काश्तकार जो काफ़ी एहतिसाल आहे। ऐं काश्तकार खे उहे पैसा नथा मिलनि जेके इवन डायरेक्टली हुजनि। पोइ उन ज़माने में कुझु असांजी कोशिशि हुई, कुझु हुन में असां बहितरी बि आई। उन पीरियड खे जज करण वारा माण्हू जेके हूंदा उहे हिन ॻाल्हि जी तस्दीक कंदा त यकीनन उन वक़्तु काश्तकारनि खे पंहिंजे कमंद जो अघु सुठो मिलियो ऐं मिल वारनि जेको आहे उन में बि काफ़ी उन्हनि सां ताउन कयो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सर, असां जेको आहे सो ॿ कंडीशन्स हमेशह ॾिठियूं आहिनि, या त पाणी तमामु घणो हूंदो आहे या त पाणी बिल्कुलु न हूंदो आहे, ख़ुश्क साली खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। हीअ जेका पाणी जी किल्लत रही उनजो केतिरो असरु रहियो ज़राअत जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त? पोयनि ॾींहंनि में इन हद ताणी रही जिते शायदि मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे उहा शइ बि अव्हांजे मीडिया, सोशल मीडिया वारनि तमामु घणी उनखे वाखो कयो, हाईलाइट कयो त रॉडी कैनाल में पाणी ख़तमु थी चुको हो। त माण्हुनि प्लान करणु पिए चाहियो त भई हाणे असीं वधीक किथे करां। पोइ नेचर हमेशह मदद कई आहे असांजी। वरी बरसातूं अची वियूं, वरी स्लो थी हलियो, न त असीं त कुझु चंद हज़ार क्यूसिक जे पाणीअ ते वञी सखर बैराज में पहुता हुआसीं। सिर्फ़ु हिकिड़ी आहे सिंध खे असीं चवंदा आहियूं सूफ़ियुनि जी धरती आहे, हिकिड़े दुआउनि ते हले थी। हिकिड़ो असांजो पंहिंजो ईमान आहे पंहिंजे पर में त हिते पोइ पाणी हेठि जर जो सॼे सिंध में न, पर किन जॻहियुनि ते जिते आहे मिठो आहे उते पोइ काश्तकारनि पंहिंजी कोशिशि सां ट्यूबवेल हणाया आहिनि। पहिरीं लाइट ते हुआ, वरी टेक्नोलॉजी अची वई आहे, हाणे इसका हिन ते अची विया आहिनि लियाल, सोलर ते अची विया आहिनि लिया। उन ते उहा जेका कमी आहे उनखे उन्हनि पूरो कयो आहे। हाणे अलहमदुलिल्लाह पाणी जी काफ़ी बहितरी आहे। काश्तकार
घटि में घटि पाणी जी शिकायत न करे सघंदो वञणु। सही सही बिल्कुलु सही। अच्छा सर, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, पहिरीं ब्रेक वठूं था नाज़रीन, उन खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। खे ऐं ॿीहर भली कार चवंदी आहियां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में अवां ताईं पहुचे पियो। सॼो क्रेडिट मां ॾींदी आहियां पंहिंजी टीम खे, आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान हूंदा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जो हिकिड़ो एक्सपीरियंस हूंदो आहे, उन्हनि जो हिकिड़ो एक्सपोजर हूंदो आहे, त पोइ ॻाल्हियूं तमामु यूज़फुल अवां ताईं पहुचंदियूं आहिनि। अच्छा सर, मुहतसिब आला इदारे ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। अवां जिथे बि पंहिंजूं सर्विसिस ॾिनियूं आहिनि उन टाइम जा चैलेंजिस, ऐं मां चाहींदसि त अॼु जे टाइम जा चैलेंजिस इदारनि में छा थिए थो ऐं आम माण्हू ताईं छा पहुचे थो, आम माण्हुनि जी छा शिकायत उहा कन ताईं पहुचंदी आहे, उनखे बि ॿुधो वेंदो आहे, उन ते ॻाल्हायो वेंदो आहे, उनखे हल कयो वेंदो आहे, केतिरी बुनियाद ताईं इहो कमु थिए थो? हाणे हक़ीक़त आहे त ॾाढा चैलेंजिस ऐं ॾाढा मसाइल आहिनि माण्हुनि जा, तमामु घणा आहिनि। जेकॾहिं आउं उन पस मंज़र में अव्हांखे ॿुधायां त जंहिं इदारे में हींअर आउं कमु करियां पियो, मूंखे इतफ़ाक़ थियो त माज़ी में बि मूं इन इदारे में कमु कयो हो। आउं हिन इदारे में वफ़ाक़ी मुहतसिब जे इदारे में 2002 खां वठी करे 2007 ताणी रहियो आहियां। मुंहिंजो हिते एक्सपीरियंस इहो रहियो त 2002 खां 2005 ताणी आउं सखर जी जेका रीजनल ऑफिस हुई मूं उन में कमु कयो। 2005 खां 2007 ताणी पोइ मूं कराची जी जेका रीजनल ऑफिस हुई उन में कमु कयो। रिटायरमेंट खां पोइ तक़रीबन लॻभॻि को 13 साल मूं पंहिंजी काश्तकारी पंहिंजी गुज़र सफ़र जे हवाले सां उहा कई। अलाह जी महिरबानी आहे, वरी 2-3 एकड़ बनी आहे, तंहिंजे करे किथे कंहिं नौकिरी करण जी नौबत कान आई। मूं पंहिंजी उन शइ खे ॾिसी करे नौकिरी पूरी करे जेकी हैदराबाद जे ऑफिस जे हवाले सां सिर्फ़ु अव्हांखे एतिरो ॿुधाए लाहियो त आउं जिते ॿिया इलाही इदारा आहिनि उन हिन में इदारे जंहिंमें हिन वक़्तु आउं कमु करियां थो, इन में जे आउं नेकी कंदुसि त अव्हांखे सिर्फ़ु इहो ख़्यालु ईंदो त शायदि हीउ पंहिंजे इदारे जी नेकी थो करे, पर हक़ीक़त ईअं न आहे। हक़ीक़त इहा आहे त हीउ वाहिद इदारो अव्हांखे मिलंदो जिते हर माण्हूअ खे इजाज़त आहे, उहो ग़रीब हुजे, अणपढ़ियलु हुजे, पढ़ियो लिखियो हुजे, हू सिंपल हिकिड़ी दरख़्वास्त सां गॾु ऐं पंहिंजे शनाख़ती कार्ड सां गॾु हू असांजी ऑफिस में अचे ऐं उते जूं जिते हीअं जीअं असां प्रोग्राम था करियूं उन में आउं अव्हांखे दावत ॾींदुसि त अव्हां महिरबानी करे असांजे ऑफिस में अची उते जे आम माण्हूअ खां अची पुछो त आया उनजो मसइलो हल थियो या न थियो, उहा तस्दीक अव्हांखे उतां मिली वेंदी। सूबे सिंध में हिन वक़्तु 4 रीजनल ऑफिसूं कमु कनि पियूं। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं सखर ऐं इंशाअल्लाह ताला रीजनल ऑफिस लाड़काणो खुलंदी वक़्त सां गॾु। पोइ इन हवाले सां उते जे माण्हुनि खे बि थींदी। हिन वक़्तु उते जा माण्हू जेके आहिनि सखर था वञनि। हिन में इदारे में इहो आहे त हुकूमत पाकिस्तान जो जेको इदारो आहे, यानी फेडरल गवर्नमेंट सां जेको वाबस्तगी को इदारो रखे थो, उन में कंहिं बि क़िस्म जी शिकायत तव्हांजी आहे त उहा अव्हांखे सिंपल न आहे फीस ॾियणी, न को वकील अव्हांखे एंगेज करिणो आहे। ॿिन्हिनि खां सवाइ अव्हां पाण ईंदो ऐं पंहिंजो हिकिड़ी दरख़्वास्त ॾींदो ऐं असीं कानून जे तहत पाबंद आहियूं त अव्हांजो केस 60 ॾींहंनि में यानी 2 ॾींहंनि में असीं उहो फ़ैसिलो करे अव्हांखे इंशाअल्लाह ताला दाद रसी अव्हांजी थींदी ऐं हतल इम्कान जेको आहे अहिड़ा फ़ैसिला आहिनि जिन में अव्हांखे घणो फ़ाइदो आहे, सवाइ चंद अहिड़ा हूंदा जिन में कानूनी घुर्जूं न हूंदियूं पियूं उहे रहिया हूंदा। हाणे इहा शइ जेकॾहिं अव्हां ॾिसो था त अॼोके ॾींहं में जिन इदारनि में कहिड़े क़िस्म जूं आहिनि त उते अव्हांखे हिकिड़ो को अहिड़ो इदारो मुयसरु आहे जिते अव्हीं बिना झुझक जे वञी सघो था, उते बिना ख़र्च जे वञी सघो था ऐं उतां अव्हां पंहिंजे लाइ फ़ाइदो हासिलु करे सघो था। जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, असां जॾहिं आम माण्हू जी ॻाल्हि कयूं था, आम माण्हू जॾहिं दरख़्वास्त खणी अचनि था, CNIC पंहिंजो खणी अचनि था, फ़ोटो कॉपियुनि जी खणी अचनि था गॾु, उन्हनि जूं घणे भाङे छा शिकायतूं हूंदियूं आहिनि?
असांखे जेको हैदराबाद जो एक्सपीरियंस आहे उन मां सम्झो त असांखे वधि में वधि शिकायत हैस्को खां माण्हुनि खे हैस्को खां इलेक्ट्रिक जी आहे। पोइ इलेक्ट्रिक में डिटेक्शन्स आहिनि, इलेक्ट्रिक में माण्हुनि जा प्यारल डिमांड नोट आहिनि, उन्हनि जा मीटर नथा लॻनि, उन्हनि जा आहिनि। अहिड़े क़िस्म जूं जेके आम माण्हू खे शिकायतूं आहिनि उन्हनि जी दादरसी खे थिए थी। साॻिए तरीक़े सां सुई गैस जी में जेकॾहिं कंहिंजो बिल अचे थो पोइ उनजो कहिड़ा बि उनजा सबब आहिनि त उन माण्हू जी थिए थी। पर जेकॾहिं इतफ़ाक़ सां अवां पाकिस्तान पोस्ट ऑफिस में पंहिंजो को आर्टिकल बुक करायो आहे, को पार्सल बुक करायो आहे ऐं उहो मिसप्लेस थियो आहे त असीं पाकिस्तान पोस्ट ऑफिस वारनि खां उहा वठी दरख़्वास्त उन जी इंक्वायरी करे उहे पार्सल भले उन्हनि में अरसो लॻो हुजे पर उहो गुम न थींदो, उहो आख़िर माण्हूअ खे मिलणो ई आहे। त अहिड़े हिसाब सां जंहिं बि क़िस्म जा वफ़ाक़ी इदारा जेके आहिनि उते अचनि था, माण्हुनि जा शनाख़ती कार्ड नथा ठहनि उहे अची सघनि था, माण्हुनि जा पासपोर्ट नथा ठहनि उहे अची सघनि था। त असां वटि इन हिसाब सां तमामु हिकिड़ो वास्ट आहिनि। अवां अचो ऐं अची पंहिंजा मसइला हल करियो, ॿुधायो असांखे त असीं अव्हांजी दादरसी करण लाइ उते ई वेठा आहियूं। सही, बिल्कुलु ठीकु। मां ज़रूरु रिक्वेस्ट कंदमि डायरेक्टर साहिबु पोयां कंट्रोल रूम में मौजूदु आहिनि त असां इन तरह जो बि कोई प्रोग्राम कयूं ऐं आम माण्हू जा हली करे रिव्यूज़ वठूं त इहो बि ॾाढो हिकिड़ो सुठे अंदाज़ में प्रोग्राम आम माण्हू ताईं उहा ॼाण पहुचंदी। अच्छा सर, वफ़ाक़ी मुहतसिब इदारे जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त आम माण्हू ताईं इहा ख़बर आहे त असांखे वञिणो आहे, हिन तरीक़े सां असांखे दरख़्वास्त ॾियणी आहे ऐं असां पंहिंजी शिकायत दर्ज कराए सघूं था ऐं हेतिरे टाइम में उन मसइले खे बि हल कयो वेंदो, मतिलबु ॼाण जी त हमेशह हिकिड़ी खोट रहे थी न माण्हुनि में। आउं बिल्कुलु अव्हां सां एग्री कंदुसि ऐं अव्हां सां मुतफ़िक़ आहियां त जेतिरी अवेयरनेस हुअणु खपे ओतिरी अवेयरनेस अञा कोन्हे। असां रिक्वेस्ट कंदा रहिया आहियूं पंहिंजे जेके बि चैनल्स आहिनि उन्हनि खे। मूं अंगारे जे ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस हैदराबाद में कई हुई। मूं उते हैदराबाद जा जेके असांजा सहाफ़ी हज़रात आहे उन्हनि खे रिक्वेस्ट कई त महिरबानी करे माण्हुनि में इहा ॻाल्हि आम पखेड़ियो ऐं उन ई शइ खे ॾिसी करे ख़मीस जे ॾींहुं मूं खुली कचेरी रखी हुई मटियारी में। असां उते माण्हुनि जे मसइलनि लाइ उते वियासीं ऐं 24 तारीख़ आउं वञा पियो टंडो मोहम्मद ख़ान खुली कचहरी। मुंहिंजी गुज़ारिश हूंदी अव्हां सां त महिरबानी करे अव्हां जे हिन चैनल जे मार्फत माण्हुनि में आगाही ॾियो, रुॻो 24 लाइ न पर वधि में वधि आगाही ॾियो त हिकिड़ो अहिड़ो इदारो बि आहे जंहिं इदारे खे वञी ऐं उते आज़माए ॾिसो। असां ओपनली चैलेंज था करियूं, अव्हां अचो, अची ॾिसो। जे अव्हांजी दादरसी नथी थिए त अॼोके ॾींहं में सोशल मीडिया त कंहिंजी साथी कान्हे, उहा त हर हिकु माण्हू जे लाइ उहा ई शइ लिखी छॾींदी जेका शइ हक़ीक़त ते मुबनी हूंदी। हाणे अव्हां उन खे ॾिसो। असीं यकीनन हिकिड़े आम माण्हूअ खे हिन में वधि सहूलियत, वधि में वधि उनजो मुश्किलात ख़तमु करणु, घटि करणु, उन जी बेइंतिहा मदद करियूं था। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सर, असां जॾहिं बिजली जी ॻाल्हि करियूं था या असां गैस जी ॻाल्हि करियूं था त थोरो जनरली मां तव्हां खां बि इहे रिव्यूज़ वठणु चाहींदमि त असां वटि छो ॾींहों ॾींहुं खोट छो पैदा थी वई आहे, जॾहिं त असांजो मुल्क मालामाल आहे, असां वटि हर शइ आहे पर असांजे आम माण्हू ताईं उहे सहूलियतूं फ़राहम उन्हनि खे नथियूं कयूं वञनि। उहो बुनियादी तरीक़े सां हक़ीक़त आहे त हुकूमती पॉलिसियुनि ते वॾो इन जो अमल दख़ल आहे। पॉलिसी जेके आहिनि उहे गवर्नमेंट ठाहे थी, पोइ गवर्नमेंटूं जेके बि अचनि थियूं पावर में उहे उन्हनि जी पंहिंजे हिसाब सां कनि था। मौजूदा हुकूमत जी यकीनन हिकिड़ी काविश अहिड़ी आहे जेका सभिनी खे अचे पई त IPPs जा जेके रेट्स आहे या कोशिश आहे उन्हनि ते हुकूमत हिकिड़ो तमामु सख़्तु क़दम खयां आहिनि ऐं हाणे अव्हांखे फ्यूल एडजस्टमेंट जे चार्जिस में पैसा अव्हांजा घटि थींदा था अचनि त उहे जेके रेट्स तमामु घणा मथे हा उहे घटि में घटि उन्हनि में हिकिड़ी टेंडेंसी घटि थियण जी शुरू त थी वई आहे। खणी अंज बि उन्हनि जा अघु वधीक हुजनि पर इहो हक़ीक़त आहे त उन में बहितरी जे तरफ़ उहे कामज़न ज़रूरु आहिनि। हाणे उहे मेजर पॉलिसियूं जेके आहिनि उहे शायदि एतिरियूं एक्सप्लोर न थी सघियूं छो त अवां मेजॉरिटी जेका अव्हांजी इलेक्ट्रिसिटी आहे उहा अव्हांजी आहे दरियाहनि जे वहिकिरे ते। अव्हां उतां खणो था तरबेला डैम मां, पोइ अव्हां वटां जेको आहे मंगला खां, पर अव्हां वटि जेको असीं ॾिसी बि आया आहियूं ऐं जेको अॻियां हली शायदि गेम चेंजर थींदो उहो थींदो कोयलो। थरकोल ते
जेको कमु माशाल्लाह थिए पियो सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी जो उन्हनि ठाही आहे ऐं तमामु वॾी काविश आहे हुकूमत जी जेके माण्हुनि न ॾिठो आहे त आउं यकीनन उन्हनि खे इहो मशवरो ऐं सलाह ॾींदुसि त हिकु दफ़ो ॾिसी अचनि त हा उहा ॿी ॻाल्हि आहे त इहो कुझु वक़्तु अॻे थियणु खपंदो हो न हो थियण जो यकीनन के अहिड़ा सबब हूंदा कहिड़ियूं मुश्किलातूं हूंदियूं कहिड़ियूं रुकावटूं हूंदियूं जंहिंजी मूंखे ॼाण कान्हे पर जेकॾहिं हुजे हा त ग़ालिबन हीउ जेको असीं बिजली जे क्राइसिस में आहियूं इलेक्ट्रिसिटी क्राइसिस में आहियूं शायदि इहो असीं एतिरे न हुजूं कुझु अरसे खां पोइ असां वटि बिजली एतिरी हूंदी ऐं एतिरी सस्ती हूंदी जो इनशा ताला उते ॾिसी अचण खां पोइ मूंखे एॾी ख़ुशी थी मुंहिंजे पाण नौकिरी में 30-35 साल गुज़रण जे बावजूदि मूंखे एतिरो अंदाज़ो कोन हो त असीं इतां कोयले मां इन हद ताणी असीं बिजली पैदा करे ऐं माण्हुनि खे असीं रुगो सूबे सिंध खे न सॼे पाकिस्तान खे बिजली जेका आहे उहा फ़राहम कंदासीं सर माशाल्लाह विज़िट मां बि करे आई आहियां मीडिया ग्रुप सां असां विया हुआसीं ऐं नो डाउट जॾहिं कोई बि प्रोजेक्ट हलंदो आहे कंहिं बि कंपनी जो हुन ते तनक़ीद तमामु घणी थींदी आहे पर जेतिरो कमु असां ॾिठो आहे ठीकु आहे न हुजण खां कुझु हुजणु चवंदा आहियूं बहितर आहे पर जेतिरो तव्हां दावा सां चओ पिया त इन फ्यूचर असांखे जेको आहे सो बिजली सस्ती थींदी डू यू थिंक त पाकिस्तान में सिंध में इहो मुमकिन आहे हा बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे ऐं इन जे करे त मूंखे इतफ़ाक़ थियो त मूं सिंध गवर्नमेंट सां सर जिते असां पेट्रोल जी क़ीमत एतिरी जल्दी वधंदे ॾिसंदा आहियूं ऐं जॾहिं घटि थींदो आहे पेट्रोल त समाउ 1 रुपीस और 2 रुपीस घटि थींदो आहे डीज़ल असां रोज़ जी बुनियाद ते महांगो थींदे ॾिसंदा आहियूं उते सर इहो सुवालु वॾो आहे त असां वटि बिजली सस्ती कॾहिं थींदी न अव्हां जी ॻाल्हि सही आहे पर अव्हां यकीनन उनखे ॿिए पर्सपेक्टिव में ॾिसो हिते इहो सॼो कारनामो जेको आहे सो हुकूमत सिंध जो आहे ऐं हुकूमत सिंध खे हिन में दाद ॾेई सघिजे थी त जेको कोयलो जेको अव्हां थर में आहे उनखे एक्सप्लोर मौजूदा जेके अव्हां जी हुकूमत आहे सिंध जी उन्हनि जे पीरियड में थियो आहे माज़ी में उन तरफ़ तवजह न ॾिनी वई यकीनन हुकूमत वारा जेके आला अमलदार हूंदा उहे उनखे बहितर तरीक़े सां ॿुधाए सघंदा हू अव्हां जी इकनॉमिक पोज़ीशन अञा ताणी एतिरी स्टेबल इन करे कान्हे त अव्हां अञा ताणी बि IMF खां कर्ज़ु वठो था जॾहिं IMF खां कर्ज़ु वठो था त पोइ यकीनन अव्हां जूं उते शर्तूं हूंदियूं आहिनि उहो कर्ज़ु ॾियण वारो त अव्हां जेकॾहिं मामूली बैंक ते वेंदो त बि हुनजा टर्म्स आहिनि पंहिंजा रेट ऑफ इंट्रस्ट आहिनि सॼो स्लो थिए थो हिते अव्हां हेॾो सारो मुल्क वठो हलायो था ऐं उन में जेकॾहिं अव्हां कर्ज़ु खणंदव त कुझु शर्तूं यकीनन अव्हांखे वञणियूं पवंदियूं हिकिड़ो दफ़ो स्टेबल थी वञो लिया हिकिड़ो दफ़ो अव्हां पंहिंजे पेरनि ते बीह वञो लिया पोइ यकीनन इहे अव्हां जा जेके अघु आहिनि चाहे बिजली जा हुजनि गैस जा हुजनि पेट्रोल जा हुजनि पोइ अव्हां जे क़ाबू में पाण हूंदा न अॼु तव्हांजे क़ाबू में इन करे कोन्हनि त अव्हां पाण खे ॿिए इदारे जा मोहताज आहियो पोइ यकीनन उन्हनि जो जेका पोज़ीशन हूंदी उन्हनि सां अव्हांखे उन सां हलणो पवंदो सही बिल्कुलु सही हाउ अ कंट्री कैन बी स्टेबल कीअं स्टेबल थी सघे थो असां वटि असां IMF जा मोहताज आहियूं ऐं असां जॾहिं पंहिंजी बजट ॾिसूं था जंहिंखे अवामी दोस्त बजट जो टाइटल ॾिनो वञे थो उनखां पोइ तव्हां अवाम जी हालति ॾिसो अवाम रोडनि रस्तनि ते एतिरा एहतजाज बि थी रहिया हूंदा आहिनि पर उहा शइ जेको आहे सो वॾी बुनियाद ते उनखे काउंट बि न कयो वेंदो आहे सालियानी बजट जो हर माण्हू खे इंतज़ारु हूंदो आहे पर उहा बजट जॾहिं असां ताईं पहुचंदी आहे त असांखे ख़बर पवंदी आहे त इलीट क्लास जे लाइ शायदि इहा बजट आहे आम माण्हू जे लाइ त न आहे सो असांजो कंट्री कीअं इन डेवलपमेंट खे ॾिसे थो सर वधीक कंटिन्यू कयूं था तव्हां खां ई इन जो आंसर मां वठंदमि पर वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे न्यूज़ ब्रेक आहे न्यूज़ ॾिसूं था उनखां पोइ कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं कोशिशि हूंदी आहे त आम माण्हूअ जो ई असां जेको आहे न उन मसइले ते ॻाल्हाए सघूं आम माण्हू जे चैलेंजिस ते ॻाल्हाए सघूं आम अवाम जो आवाज़ु बणिजी सघूं प्रोग्राम में मौजूदु आहिनि गुलाम रसूल साहब ऐं पाण जनाब ॾाढे सुठनि उहिदनि ते रहिया आहिनि हिन वक़्तु बि तमामु सुठियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया ऐं जॾहिं असां बजट जी ॻाल्हि कयूं था ऐं असां मुख़्तलिफ़ इदारनि जी ॻाल्हि कयूं था सो सर यस मां क्वेश्चन त करे चुकी आहियां मां चाहींदसि त तव्हां थोरो हिन ते रोशनी विझो न हक़ीक़त आहे जेका अव्हां ॻाल्हि करियो था उन खां को बि बाशऊर माण्हू इनकार कोन करे सघंदो असां मूंखे अञा जंहिं शइ ते वधीक एज़ ए सिविल सोसाइटी एज़ ए आम माण्हू एज़ ए हुकूमत
जिते तवजह जी ज़रूरत आहे उहे आहे त अव्हां जेसि ताणी सादगीअ वारे अमल ते न ईंदो तेसि ताणी अव्हांखे पंहिंजा ख़र्चा घटाइणा पवंदा। हर क़िस्म जा जेके ख़र्चा अव्हांजा आहिनि उन्हनि ते घटि पोइ डेवलपमेंट लाइ अव्हां वटि पैसो बचे ऐं ॿियो पैसो अव्हांजो जेके शयूं अव्हां जिन में आम माण्हू जो फ़ाइदो थिए थो उन जे तरफ़ वञनि। अॼु जो असांजो पैसो तमामु घणो थो वञे। बजट जा अंग अखर अव्हां ॾिसंदो त उन्हनि में हाणे उहा लिकियलु कान्हे। अव्हांजी मीडिया बि ॿुधाए आम माण्हू जॾहिं नज़र पवे थी न आई डोंट थिंक सो मां क्लियरली चवंदमि त आम माण्हू जा जेको आहे न उनजो शौक़ु न हूंदा आहिनि। उहो ज़रूरतुनि जे लाइ पतोड़े रहियो हूंदो आहे, उनजी सॼी ज़िंदगी ख़तमु थी वेंदी आहे, उहो पंहिंजे बचनि जे लाइ लोड़े रहियो हूंदो आहे। उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त असांखे जेको आहे न पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारणी आहे ऐं असांखे पंहिंजे ॿारनि खे कंहिं सुठी मंज़िल ते पहुचाइणो आहे। उनजे बावजूदि बि उन्हनि वटि एतिरो न हूंदो आहे त हू पंहिंजे ॿारनि खे हिकिड़ी सुठी हेल्थ जे तरफ़ बि वठी वञनि, हिकिड़ी सुठी एजुकेशन जी तरफ़ बि वठी वञनि। पर हा, ख़र्च आम आवाम खां हटी करे इलीट क्लास जा तमामु घणा हूंदा आहिनि। ॾिसो ख़र्च जे अव्हां ख़र्चनि खे जे वठो त अव्हां वटि सादगीअ जो त को कंसेप्ट ई कोन्हे। अॼु बि अव्हां वटि जेको क्लास आहे उहो अपर क्लास इलीट क्लास आहे ऐं पोइ मूं चयो त अव्हांजो ॿियो लोअर क्लास आहे, मिडिल क्लास अव्हां वटि आहे कोन। ऐं जेको क्लास आहे उन में हिकिड़े नमूने सां तमामु घणो थिए। अव्हां बजट जी ॻाल्हि कई, बजट जा फिगर्स जेके आहिनि से हाणे ॾाढा लिकियल कोन रहिया। अव्हां जेको कर्ज़ु ॿाहिरां वठो था उन कर्ज़ मां ई अव्हां पंहिंजो इंट्रस्ट था ॾियो, यानी पैसा अव्हांखे रिटर्न करणा था पवनि पंहिंजे हिसाब सां। हाणे जे अव्हां इन्हनि पोज़ीशन में हुजो त पोइ उन में त अव्हांखे टाइम लॻंदो जो स्टेबल थियो। एतिरो जल्दी अव्हां कीअं थी सघंदो, अव्हां वटि खे अञा वॾो टाइम लॻंदो। यकीनन इन्हनि में अव्हां जीअं ज़रात जी ॻाल्हि कईसीं, अव्हांखे ज़रात में ख़ुदि कफ़ील थियणो पवंदो। हीअ जेके ॿाहिरां शयूं अव्हां घुरायूं था, वरी खंडु घुराइजे थी या कॾहिं अव्हां कणिक घुरायो था, इहे शयूं अव्हां जेसि ताणी पंहिंजे हारीअ खे, पंहिंजे ज़मीनदार खे, पंहिंजे काश्तकार खे जेसि ताणी अमीन सपोर्ट न कंदो तीअं स्टेबल न थींदो। अव्हां फॉरेन एक्सचेंज पंहिंजो उन्हनि खे ॾींदो वेही त यकीनन अव्हां वटि छा बचंदो पोइ। हा, पर इन्हनि सभिनीनि मसइलनि जे बावजूदि बि त आम आवाम खे काउंट नथो कयो वञे न। असां वटि बजट जॾहिं असां रिलीफ जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहो रिलीफ बि उन ई क्लास जे लाइ हूंदी आहे, आम माण्हू जे लाइ कोन हूंदी आहे। हाणे जॾहिं पाण आम माण्हू जे ख़र्च जी फॉर एग्ज़ाम्पल ॻाल्हि था कयूं, सखर खां, दादू खां, लाड़काणे खां कोई जेकॾहिं सफ़र करे हैदराबाद अचे थो त 15-20 हज़ार उनखे हुजणु खपनि। उन खां पोइ उनखे डॉक्टर खे ॾियण जे लाइ तव्हां सम्झो था फीस हूंदी जेको पेशेंट वठी अचे थो। उहो रिसेंटली त मूं कोन पढ़ियो आहे, पर माज़ी में मूंखे यादि पए थो त मूं त पढ़ियो आहे त वर्ल्ड बैंक शायदि पंहिंजी रिपोर्ट में किथे चयो आहे त पाकिस्तान सॼे में वधि गुरबत जेका आहे असां सूबे सिंध में आहे। त मूं ख़्याल आहे त हाणे इहा त का शइ अहिड़ी लिकल ई कान रही आहे, इनखे त केरु डिनाए कोन करे सघंदो। सर, पर हूअं बि असां जेको आहे न ओवरऑल दुनिया में ॾिसूं त गुरबत जी लकीर खां हेठि आहे पाकिस्तान। ऐं जेकॾहिं सिंध जी स्पेशली ॻाल्हि कयूं था त सिंध त हूअं ई तमामु घणी हेठि असांखे नज़र अचे थी। जॾहिं औरतुनि जे हक़नि जी पाण ॻाल्हि कयूं था त असां 144 नंबर ते असांजो कंट्री पाकिस्तान अचे थो, जंहिंमें औरत सां तमामु घणो ज़ुल्म कयो वञे थो। असां जेकॾहिं हे आम आवाम जी ज़िंदगी ते ॻाल्हायूं था त आम आवाम जूं जेके मुश्किलातूं आहिनि उहे तव्हां हिते वेही करे काउंट नथा करे सघो। ऐं जेकॾहिं असां आम माण्हू जी ज़िंदगी ते ई ॻाल्हायूं था त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन जा तमामु घणा चैलेंजिस आहिनि। हिकिड़ी लिस्ट मौजूदु आहे। सो सर, असां अगेन मुहतसिब आला इदारे जी ॻाल्हि कंदासीं। अव्हां वटि जेके बि माण्हू अचनि था उन्हनि जो उहो लुक हिकिड़ो उन्हनि जी ज़िंदगी खे बयानु करे रहियो हूंदो आहे। उन्हनि जूं शिकायतूं हिकिड़ो टाइम कंज़्यूम कंदियूं आहिनि। उहे शिकायतूं, उन्हनि जा मसइला, उन्हनि खे हिकिड़ो हल मिले, उहो टाइम लॻंदो आहे। छा माण्हुनि खे पोइ यादि बि रहंदो आहे त असां जेको आहे सो हीअ शिकायतूं खणी आयासीं ऐं हिन जो जेको आहे सो हल बि असांखे मिलणो आहे? न, उन जे में वॾी शइ त इहा थी वई आहे जेका शइ ॿाहिरि ॿियनि इदारनि में शायदि घटि हुजे, एतिरी न हुजे। असां वटि त हिकिड़ी शइ आहे त माण्हू खे ख़बर आहे त असांजो इहो फ़ैसिलो जेको आहे इहो 60 ॾींहंनि जे अंदरि थियणो आहे। तंहिंजे करे हुनखे इंतज़ार जी नौबत जी ज़रूरत ई कान थी पए। उहो असां वटि अचे थो। अॼु असां वटि जेकॾहिं पहुतो 21 तारीख़ जुलाई जी त हितां काउंट करे त 60 ॾींहं हुन जेके थिया, 60 ॾींहंनि जे अंदरि उहो असांजो ऑफिसर जेको आहे उहा सॼी पुछा ॻाछा इन्वेस्टिगेशन करे उनजे फ़ैसिले जे ते कंहिं ताणी पाबंद आहे। वी ऑल न्यू इट त असां वटि जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं गैस जी ॻाल्हि कयूं था, असां फॉर एग्ज़ाम्पल हेस्को जी ॻाल्हि कयूं था त जंहिं वटि जेब में 2 पैसा आहिनि न त उहो पंहिंजो मसइलो उन पैसनि जी बुनियाद ते हल कराए वठंदो।
पर उन ई सर्किल में जेकॾहिं असां आम माण्हू खे ॾिसूं था जंहिं वटि कुझु बि न आहे सर्वाइव वरी बि उहो करे थो। सो सर ही जेके असां वटि विसा घातियूं थियनि थियूं, रिश्वत ते जेके असां वटि कमु थियनि था, करप्शन ते असां वटि जेके कमु थियनि था, उन्हनि खे रोकण वारो केरु आहे? इदारा त आहिनि अवां वटि जेके आहिनि, अवां वटि इदारा त बेसिकली आहिनि, नैब जो इदारो बि आहे, एंटी करप्शन जा इदारा बि आहिनि। इहे इदारा त आहिनि जेके जेके स्पेसिफिकली करप्शन जे केसिस खे डील था कनि। पर हिते जेको आहे असां वटि बेसिकली करप्शन जे हवाले सां त को केस कोन थो अचे। हिते त माण्हू अचनि था, ॿुधाइनि था त असां पैसा जमा कराए छॾिया, असांखे सुई गैस जो मीटर नथो लॻे। हाणे हुन वटि ॿ रस्ता आहिनि। सर इट्स वेरी क्लियर, मतिलबु फॉर एग्ज़ाम्पल मूंखे का शिकायत आहे, मां ईंदमि त मां चाहींदसि त मुंहिंजो 1 ॾींहुं 2 ॾींहं ठीकु आहे 3 ॾींहं मुंहिंजा कंज़्यूम थियनि था, मूंखे जेको आहे न हुनजो रिज़ल्ट मिले। अॼु जे टाइम में बि माण्हू 60 ॾींहं 2 महीना इंतज़ारु कनि था। हा बिल्कुलु, माण्हू इंतज़ारु कनि था, पर वॾी ॻाल्हि इहा आहे त असां अव्हांखे पंहिंजे अदारे जे बारे में ॿुधायूं त असां जेॾी महिल केस हलायो ऐं ॿुधायो त मीटर जो स्लो आहे, असां हुनजो ॾिठो त डिमांड वठंदा, असांजी डायरेक्शन ॾींदा आहियूं हेस्को खे त अव्हां हिकिड़े हफ़्ते जे अंदरि हिनखे मीटर लॻाए असांखे रिपोर्ट कंदो। पोइ इहे अहिड़ियूं शयूं बि त असां जेके करियूं था, हाणे उन में हुन माण्हू खे पैसो ॾियण जी का ज़रूरत कान्हे, ऐं न उहो पैसो ॾींदो। जॾहिं हुनखे यकीन आहे त उहो हिकिड़े हफ़्ते जे अंदरि हुनखे इलेक्ट्रिक जो मीटर लॻी मिलंदो त उहो पैसो छो ॾींदो? उहो पैसो त उहो उन जॻह थो ॾिए जिते हुनखे चकर लॻाए था वञनि, पैसो हिते जिते हुनखे रुकावटूं विधी थियूं वञनि। उहो हिकिड़ो दफ़ो जॾहिं असांजे ऑफिस पहुचे थो वञे, उन खां पोइ उनखे पाण ख़बर आहे त मुंहिंजी दादरसी थी वेंदी हली, मुंहिंजो स्लो थी वेंदो हुयो, मुंहिंजो गैस जो मीटर चेंज थी वेंदो हलियो, त उहो पैसा छो ॾींदो? चलो ठीकु आहे, 2-4 माण्हू जेके उहे वेट बि कंदा हूंदा, पर घणी बुनियाद ते हर माण्हू त एतिरे टाइम ताईं त आई डोंट थिंक सो त वेट करे सघे थो। ऐं असां जंहिं मुआशिरे में रहूं था, जंहिं मुआशिरे में असांखे जेतिरियूं तंगियूं आहिनि, उन मुआशिरे में त असां वटि जेको मसइलो हूंदो, असां त चाहींदासीं जेकॾहिं असां वटि 2 पैसा आहिनि त पोइ 2 ॾींहंनि में असांजो कमु थी वञे। अॼु सर असां वटि बिजली चोरी जा जेके आहिनि ॾाढा वॾा स्लोगन्स लिखियल हूंदा आहिनि त तव्हां फलाणे नंबर ते कॉल कयो त तव्हां जेको आहे सो हुन बिजली चोर खे पकड़ाए सघो था, पर उनजे बावजूदि बि त बिजली चोरी थींदी आहे। ऐं अगेन मां इहो चवंदसि त उन्हनि माण्हुनि वटि जिन वटि असांजे घर में बि ॾाढा वॾा बिल्स अचनि था ऐं उहे असांखे पे करणा पवंदा आहिनि, न त 2 मंथ्स खां पोइ बार बार जेको आहे न गेट ते नॉक कयो वेंदो आहे त तव्हां 2 महीननि जो गॾु बिल पे कंदव, अदरवाइज़ जेको आहे तव्हांजी लाइट कटी वेंदी। सो इन 2 शयुनि में ॾाढो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो उहो माण्हू जेको ईमानदारी सां हले थो, हिकिड़ो उहो माण्हू जेको हिकिड़ो विचा रस्तो कढे थो। हाणे 2 ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ जेके अवां पंहिंजूं कयूं, पंहिंजो एग्ज़ाम्पल ॾिनो, 2 ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ आहिनि। यूटिलिटीज़ दुनिया में किथे बि फ्री जो कोन्हनि। यूटिलिटीज़ में जॾहिं अवां इस्तेमालु करियो था, चाहे गैस आहे, चाहे पाणी आहे, चाहे बिजली आहे, त जॾहिं अवां इस्तेमालु करियो था त यू हैव टू पे। रेट्स कहिड़ा बि आहिनि, यू हैव टू पे। बट इन पाकिस्तान पीपल आर नॉट पेइंग। घणे भाङे जेके मूं 2 ॻाल्हियूं कयूं त कुझु माण्हू पे करे रहिया हूंदा आहिनि, पर कुझु माण्हू विच ई रस्तो कढी रहिया हूंदा आहिनि। न जे विच रस्तो कनि था त पोइ ॾिसो उहो वरी उन केस में उन्हनि जा केसिस बि हलनि था पिया। उहे सुवाल इहा आहे त असां थेफ्ट जा केसिस त कोन खणंदा आहियूं। जेकॾहिं हुननि जो स्लो थिए थो त हुननि खे उहो डील अलॻि था कनि, हुननि जा बाक़ाइदे लॉज़ अलॻि आहिनि। इलेक्ट्रिसिटी जी थेफ्ट आहे, हुनजो केस अलॻि आहे। असां वटि हिकिड़ो माण्हू जेको अचे थो उहो सम्झी सोचे अचे थो, उनखे ख़बर आहे त जेकॾहिं मुंहिंजे केस जेन्युइन आहे त हितां फ़ाइदो थींदो, ऐं हुनखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे त असीं उहो किलो इस्तेमालु करण लाइ कोन था ॾियूं उनखे, त तूं कुंडा लॻाए ऐं पंहिंजी बिजली इस्तेमालु कर ऐं हितां तोखे असीं रिलीफ ॾियूं। इहो कीअं थी सघे थो? हाँ डेफिनेटली अवां जंहिं जॻह ते मौजूदु आहियो ऐं अवां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हींअर इंटरव्यू में अपीयर थिया आहियो त इदारा त ऑब्वियसली उन माण्हू खे उहा इजाज़त न ॾींदा, पर उनजे बावजूदि बि असां जेको आहे ग्राउंड रियलिटीज़ ॾिसंदा आहियूं त असांखे हक़ीक़तूं कुझु नाज़रीन ॿियूं नज़र ईंदियूं आहिनि जिन खां तव्हां ऐं असां सभु वाक़िफ़ आहियूं। अच्छा सर, इन्हनि सभिनीनि शयुनि खे बहितरी में कीअं पाण तब्दील करे सघूं था? जेकॾहिं तव्हां पंहिंजी मतिलबु लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन बि पाण सभिनीनि खे ख़बर आहे त पाकिस्तान में कहिड़ी आहे, बट येस आई वॉन्ट टू नो तव्हां पंहिंजे उन एक्सपीरियंस जी बुनियाद ते थोरो एक्सप्लेन कजो त असां जेको आहे न बहितरी जी तरफ़ कीअं वधूं। आउं वरी चवंदुसि साॻी ॻाल्हि जेका शुरू जी कई त जेतिरी अवेयरनेस ॾींदो आहे माण्हूअ खे, ऐं घणो करे इन में सिविल सोसाइटी खे पंहिंजो रोल पैदा करणु खपे। जा जेके सिविल सोसाइटी जा आहिनि दानिश्वर आहिनि जेके उहे वेहनि माण्हुनि खे ॿुधाइनि, ऐं हिन में यकीनन असीं बि कंदासीं, ऐं मीडिया जो वॾो रोल आहे हिन में। अवेयरनेस अचे, माण्हू खे ॿुधाइनि त माण्हू उहो वञे थो। जॾहिं पुलिस जी ज़्यादती थिए थी त माण्हू ख़ामोश थी नथा वेहनि, पोइ कोर्ट ऑफ लॉ में वञनि था। हाणे अवां उनजी परसेंटेज खे वठो, यकीनन जॾहिं हेॾी सारी दुनिया आहे, हेॾी सारी पॉपुलेशन आहे, त हाणे उन में अवां चओ त क्राइम न थींदो, त क्राइम फ्री कंट्री त अव्हांखे किथे का बि कान मिलंदी दुनिया में। क्राइम जो आहे रेशो इज़ इम्पॉर्टेंट थिंग। केतिरो रेशो आहे
उन में केतिरी दुनिया में सज़ा ॾाढी सख़्तु ॾिनी वेंदी आहे एग्ज़ैक्टली पर असां वटि जेको आहे जो बि पाण ॾिसंदा आहियूं रिसेंटली बि असां वटि सिंध में जेके केसिस साम्हूं आया आहिनि उन जी ॻाल्हि कयूं उन्हनि केसिस खे ॾिसी करे असांखे नथो लॻे त रेशो सर घटिजे थो पाकिस्तान में और सिंध में असां जॾहिं ॻाल्हि कयूं था या जीअं बलूचिस्तान में पाण ॻाल्हि कईसीं बिकॉज़ ॾिसो हिकिड़ो कबीलो जेको उन नियाणी खे उन तरीक़े सां क़तल करे थो त हुनखे मीन्स उन्हनि खे ख़बर आहे त असांखे उहा सज़ा न मिलंदी न त उहे वीडियोज़ केरु ठाहिण वारो हुते मौजूदु न हुजे हा उहे वीडियोज़ ईअं वायरल न थियनि हा हुजूम में ईअं मर्द न बीठल हुजनि हा उहा हिकु औरत उन मक़्तल गाह ते न अचे हा न ॾिसो वरी ॻाल्हि साॻी अची वेंदी हली इदारा माण्हू कमु करणु हाणे शायदि हिते अलाए जी हिन जी केतिरी रिलेवेंस आहे पर आउं हिकिड़ो अव्हांखे नंढो मिसाल ॾियां उहो माण्हू अॼु बि सर्विस में मौजूदु आहे हुन पंहिंजो ॾाढो नालो कमायो आहे असांजी हुन सां वाबस्तगी बि आहे डायरेक्टली इनडायरेक्टली पर नंढड़ो मिसाल आउं ॾियां ऐं आउं पंहिंजी ज़ात जो तव्हांखे ॾियां सांगड़ में असां वटि SP थी पोस्टिंग थी डॉक्टर अमीर शेख जी सांगड़ उहो ज़िलो हो जो उन ज़माने में राति जो ट्रेवल वॉट इम्पॉसिबल डॉक्टर अमीर शेख साहब जॾहिं खां अची वेठो हुनजो पंहिंजो स्टाइल हो पंहिंजो तरीक़ेकार हो माण्हुनि ट्रेवल कयो या न कयो एटलीस्ट आउं पंहिंजी ज़ाती ॻाल्हि करे सघां थो त मूं राति जो ट्रेवल कयो बिकॉज़ आई न्यू के हिन वक़्तु कंहिं क़िस्म जो को धाड़ेल को लोफर कंहिं क़िस्म जो रोड ते न हूंदो हुनजी एडमिनिस्ट्रेशन हुई हुन पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन सां हलायो ऐं उहो वक़्तु माण्हुनि खे अॼु बि यादि आहे त सांगड़ जो उहो पीरियड डॉक्टर अमीर शेख जो कहिड़ो हो ऐं उन छा कयो त हाणे हिते इदारा आहिनि यकीननि उन्हनि में माण्हुनि जो वॾो किरदारु आहे वॾो रोल आहे हर कंहिं लिहाज़ जो पर अहिड़े क़िस्म जा अव्हांखे ऑफिसर सुठा मिली वञनि लिया कमु करण जो मौक़ो मिले आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हा यस 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 ईअं बिल्कुलु अव्हां चई सघो था त इहा आहे त पोइ अव्हांजी उन्हनि जी क्वांटिटी तमामु घटि आहे इहा हक़ीक़त आहे जेका पर असीं वरी जॾहिं असीं पाण पोइ हिते वञूं था त असीं चऊं था जॾहिं असां पंहिंजी बैच खे ॾिठो त असां वटि बि अहिड़ा ऑफिसर हुआ मरहूम KB रिंद जहिड़ा हुआ जेके हुआ असां वटि राव ख़ान ब्रोही हो जेको मुंहिंजो बैचमेट हो ऐं पंहिंजो हुनजी पंहिंजी स्ट्रगल हुई कोसलो थियो असां हुनखे बि ॾिठो मुंहिंजो बैचमेट हुअण खां अलावा उन ज़माने में ही RPO मरहूम हूंदो हो सखर में असां उहो सखर जो दौर बि ॾिठो हुनजो त हाणे अव्हां ओवरऑल इहो नथा चई सघो त कंहिं क़िस्म जे कंहिं माण्हू जे करे का बहितरी नथी थिए यस उन में No, I'm not saying this. Obviously, जेकॾहिं को सिंसियर पर्सन आहे त उहो सिंसियरिटी सां ई सर्व करणु चाहींदो पर वरी बि सर जॾहिं रूट्स ते ईंदा आहियूं न जॾहिं असां उन ग्राउंड रियलिटीज़ ते ईंदा आहियूं न त पोइ असांखे हक़ीक़तूं ख़बर पवंदियूं आहिनि त दर हक़ीक़त थिए छा पियो पर उन सॼे सर्किल में मां ईअं बिल्कुलु न चवंदसि त सुठा माण्हू न आहिनि या सुठा माण्हू सुठो कमु न पिया कनि पर उनजे बावजूद बि छाकाणि त उहे माण्हू जेको आहे सो चंद आहिनि घटि आहिनि उहे उन तरीक़े सां वॾी लेवल ते कमु नथा करे सघनि त पोइ आम आवाम जे लाइ हिकिड़ो वॾो सुवालु आहे त आम आवाम हमेशह ई लोड़ींदो आहे अच्छा हमेशह मां चवंदी आहियां त जेका सुठी ॻाल्हि हुजे हुनखे हमेशह एप्रिशिएट कजे हमेशह साराइजे पर जॾहिं आम आवाम जे आवाज़ जी ॻाल्हि थिए थी त पोइ जेका जेन्युइन ॻाल्हि हुजे हुनखे ज़रूरु करणु घुरिजे सर असां वटि टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो पहिरीं ब्रेक वठूं था हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था नाज़रीन ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं अॼु प्रोग्राम में अॼु जे प्रोग्राम में सिर्फ़ु न पर हर ॾींहुं जेको प्रोग्राम कंडक्ट कंदा आहियूं जेका मौजूदा सूरत हाल हूंदी आहे उन ते ज़रूरु नज़र विझण जी कोशिशि कंदा आहियूं रोशनी विझण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं रोज़ जी बुनियाद ते एतिरा केसिस साम्हूं ईंदा आहिनि जो शुरूअ में जॾहिं उन्हनि केसिस खे आउं ॾिसंदी हुयसि त सच त 2 ॾींहं 3 ॾींहं जेको आहे उहे शयूं मुंहिंजे ज़हन ते हिकिड़ो मुंहिंजे ज़हन ते बोझ हूंदो हो बट हाणे यूज़ टू थी विया आहियूं ख़बर आहे त हर ॾींहं ते असांखे का न का हिकु न्यू रिपोर्ट मिलंदी को न को हिकिड़ो न्यू केस असांजे साम्हूं हूंदो का न का विसाघाती हिकु नई असांजे साम्हूं हिकु नई शिकल में मौजूदु हूंदी ऐं हमेशह ई मां सम्झंदी आहियां त हर माण्हू पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो सुठो इनपुट ॾियण जी जेको कोशिशि करे थो त कोशिशि हूंदी आहे त कुझु ॾियण जी कोशिशि करियूं यस तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं असां पंहिंजे इदारनि जी ॻाल्हि कंदासीं तालीम जी ॻाल्हि कंदासीं चेंज वर्ड पाण पढ़ंदा आहियूं ॿुधंदा आहियूं त हिकु शइ सम्झ में ईंदी आहे
त उनजे पोयां एजुकेशन आहे। जेकॾहिं एजुकेशन सुठी आहे त पोइ तव्हां सुठे तरीक़े सां पंहिंजे मुआशरे खे बि बहितर करण में पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कंदा आहियो। ओवरऑल सर एजुकेशन खे कीअं ॾिसो पिया? एजुकेशन डिपार्टमेंट ते ॻाल्हायूं, स्कूल्स ते ॻाल्हायूं, या पंहिंजे ॻोठनि जा जेके स्कूल आहिनि उन्हनि ते ॻाल्हायूं, उन्हनि खे कीअं ॾिठो आहे, कीअं कमु थिए पियो, या जेकॾहिं बहितरी जी ॻाल्हि कयूं था त बहितरी कीअं अची सघे थी? हुकूमत जी दावा त आहे त एजुकेशन में काफ़ी बहितरी आहे, पर रियलिटी ग्राउंड ते इहा आहे त आउं चवंदो आहियां त सभु शइ हुकूमत ते छो आणिजे? छा वालिदैन जो उन में किरदारु कोन्हे? छा उस्तादनि जो उन में किरदारु कोन्हे? जेके एम्प्लॉय थी अचनि था, जेके हू इहो मिशन खणी अचनि था त असांखे ही जेके ॿार आहिनि हिननि खे उन हिसाब सां पढ़ाइणो आहे त ही अॻियां पढ़ी ही पंहिंजी ज़िंदगी ठाहीनि, ही माशरे जे लाइ हिकिड़ो सुठो थियनि ऐं अॻियां हली जॉब्स में अचनि त जॉब्स में बि कारआमद थियनि। त अव्हांखे यकीनन ॿिया फैक्टर ॾिसणा पवंदा कि हिकिड़े फैक्टर ते कोन थिए। पोइ ॾींहंनि में हुकूमत शायदि कोशिशि कई आहे त जेके टीचर्स रिक्रूटमेंट थी आहे उन्हनि में बि हुननि थर्ड पार्टी खे इन्वॉल्व कयो, IBA खे कयो त भई IBA ॾिसे सिंपल असां जे MNAs, MPAs, ऑफिसर्स, पॉलिटिशियन्स, ब्यूरोक्रेसी, उन्हनि जो को रोल इन में जेतिरो घटि थी सघे ओतिरो सुठो। त अटैम्प्ट्स त आहिनि अव्हां वटि इन हिसाब सां आहिनि, पर हाणे उहो हिकिड़ी माण्हू ते लॻाए छॾिजे त हिकिड़ो ई माण्हू सॼो कमु करे, हाणे इहो केतिरे हद ताणी मुमकिन आहे? सो बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कई IBA डिपार्टमेंट जी, त IBA जो जेकॾहिं रोल ॾिसूं था ॾाढो सुठो रोल आहे, ऐं जेका भर्ती बि थी उस्तादनि जी उहा बि ॾाढी सुठी थी। होपफुली त इन फ्यूचर असांखे हुनजा फ़ाइदा बि नज़र ईंदा। अच्छा सर, ॻोठनि जी स्कूलनि में विज़िट थींदो आहे? कॾहिं वञणु थींदो आहे? ईअं रेयरली कॾहिं निकिरी वञो कंहिं ॻोठ में, कंहिं स्कूल में विज़िट कयो? यस, असीं मुंहिंजी जॉब जी बि हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे बेसिकली। हालांकि स्कूल त प्रोविंशियल एडमिनिस्ट्रेशन में अचनि था, पर इवन अदरवाइज़ असीं रिसेंटली जॾहिं वेंदा आहियूं तॾहिं असां मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि जी इंस्पेक्शन इन हवाले सां कंदा आहियूं त उते कमु कीअं आहे ऐं जेको तरीक़ेकार आहे दुनिया में त ॿुधाए न वञिबो आहे त ऑन द ग्राउंड ते जेका पोज़ीशन छा आहे। शिकायतूं आहिनि, ईअं न आहे त की शिकायतूं न आहिनि, पर यकीनन उन्हनि में तदारुक थिए थो ऐं तदारुक इन ई करे थिए थो त जॾहिं उन्हनि जे वञण जी ख़बर पए थी त पोइ असीं हू माण्हू जेके आहिनि उहे बि कनि था वेठा। अव्हां ॻाल्हि कई IBA जी, IBA वॾो मिसाल आहे अव्हां वटि पंहिंजे सिंध जे हवाले सां। शायदि अहिड़ो अव्हांखे पाकिस्तान में त शायदि जेके ॿ इदारा हूंदा जेके मुंहिंजे नज़रनि मां गुज़रिया आहिनि, हिकिड़ो लाहौर में लम्स ऐं सिंध में IBA। हाणे अव्हां सभु वाक़िफ़ु आहियो, मुंहिंजी पंहिंजी बि हुन सां वास्तेदारी मरहूम सां रही, निसार अहमद सिद्दीकी सां। सही सही, उहो हिकिड़ो माण्हू हो, इहे हिकिड़े माण्हू IBA ठाही। जॾहिं उन माण्हूअ जे बारे में वेही अव्हां सोचो था ऐं वेही ॼाण रखो था त हिकिड़ी इम्पॉसिबल शइ हुई जेका हुन उते ठाही आहे। ऐं मूंखे हुन सां वेझो रहण जो इतफ़ाक़ थियो त पोइ असां उहे शयूं ॾिठियूं ऐं मूंखे हुन बैकग्राउंड बि ॿुधायो त हुन जो इहो टारगेट, हुन जो इहो विज़न कीअं हो। जंहिं ज़माने में हू उते कमिश्नर थी रहियो हो सखर में, त हुन हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो, पोइ इहा सरकारी ज़मीन हुई, इहे फंड्स हा इन्हनि खां वठी करे। पर सभ खां वॾी ॻाल्हि जेका हुई ख़ासि उहा इहा आई त अॼु बि बहितरु आहे, अॼु बि बहितरु आहे। अॼु अव्हां हुनखे नथा अची सघो त को शइ, पर निसार सिद्दीकी साहिब जो पीरियड शायदि वधीक सुनहरी पीरियड हो, जंहिंमें हुन उन ज़माने में मैरिट खे इन ताणी मथे रखियो हो जो अव्हां खे ख़ुदा ॼाणे अलाए इतफ़ाक़ कॾहिं वञण जो उते थियो ऐं कॾहिं वञी अव्हां ॾिठो आहे वञी उनजे क्लासरूम्स खे वञी ॾिसो। अव्हां हिते जेके ॿियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, अव्हांजी सिंध यूनिवर्सिटी आहे, अव्हांजी कराची यूनिवर्सिटी आहे, उन्हनि सां अव्हां कंपेयर करे ॾिसो त आउं सम्झां थो त हू जेके डेवलप्ड वर्ल्ड यूनिवर्सिटीज़ आहिनि उन जे हवाले सां। बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, मां बिल्कुलु 100% एग्रीड आहियां। अच्छा सर, अव्हां जो जेको दौरु, अव्हां जो बि सुनहरी दौरु रहियो एंड स्टिल माशाअल्लाह, मां अगेन एंड अगेन आई थिंक चवां पई त यू आर डूइंग सो वेल। ऐं मां इन ॻाल्हि खे बि मञंदी आहियां त मां पहिरीं बि ज़िक्र तव्हां सां करे चुकमि ऑफ कैमरा त जेको जंहिं इंसान जो हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस हूंदो आहे, सुठो एक्सपोजर हूंदो आहे, उन जे बनिस्बत असां हिकिड़े उन जेको उन टाइम पीरियड में किथे इनरोल्ड आहे, कमु करे रहियो आहे पर्सन,
त उन्हनि में ॾाढो वॾो हिकिड़ो डिफरेंस नज़र ईंदो आहे। अच्छा सर, तव्हांजे दौर में CSS ऑफिसर अव्हां समेत ऐं हिन टाइम में जेके CSS ऑफिसर्स जिथे बि कमु कनि पिया उन्हनि में केतिरो डिफरेंस ॾिसो था? ज़मीन आसमान जो, ज़मीन आसमान जो। ऐं ईअं चवंदुसि त उनखे कीअं क्वांटिफाई करियां। असां जेको दौरु ॾिठो, असांजे जेके पंहिंजे कलीग्स हुआ असांजे जेके हा, जहिड़े नमूने सां हुननि पंहिंजी अथॉरिटी एक्सरसाइज़ कई, जहिड़े नमूने सां हुननि खे मौक़ो मिलियो, ऐं जहिड़े नमूने सां उन्हनि पंहिंजनि ज़िलनि में मुख़्तलिफ़ उहिदनि जे हवाले सां एज़ ए डेप्टी कमिश्नर, एज़ ए SSP, एज़ ए DIG जहिड़े नमूने सां हुननि परफॉर्म कयो। ऐं अॼु जे ऑफिसर खे चवंदो आहियां त वीचारो मजबूर आहे, हू उन हद ताणी नथो करे सघे जेतिरो चाहिण जे बावजूदि नथो करे सघे जेतिरो हुन वक़्तु हुनखे आज़ादी हुई कमु करण जी। ऐं अव्हां जॾहिं बि कढी हुई पंहिंजा स्टेटिक्स कढंदव त अव्हां उन वक़्तु अव्हांखे खोड़ शयूं मिलंदियूं डेवलपमेंट जे हवाले सां, लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां, इवन बहिराड़ी जी जेका अपकीप आहे उन जे हवाले सां ज़मानत। तॾहिं मूं अव्हांखे चयो शुरू में शायदि ॿुधायो 50 साल अधु सदी आहे, अधु सदी जो हिकिड़ो वॾो आहे। अव्हां जॾहिं हुनखे ॾिसंदो वेही त वॾो हिकिड़ो फ़र्क़ु आहे। यस यस, बिल्कुलु सर, बिल्कुलु इन ॻाल्हि खां तव्हां जेको आहे इनकार नथा करे सघो। अच्छा, असांखे जेको आहे न हर ज़िले में हर हंधि असांखे ऑफिसर्स त नज़र ईंदा आहिनि, हर उहिदे ते उहे माण्हू त मौजूदु हूंदा आहिनि, पर उहा जेको आहे सो असांखे डेवलपमेंट नज़र कोन ईंदी आहे। हा, इहा ख़बर पवंदी आहे त फलाणी जॻह ते दुकान हटाया विया, रेड़ियूं हटायूं वियूं, ऐं आम माण्हू खे जेको आहे सो मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। पर उन लेवल ते जीअं तव्हां चयो त शायदि उन्हनि खे जेको आहे सो उहे पावर्स कंहिं ॿिए जे हथ में आहिनि, उन्हनि खे उहो जेको आहे न उन्हनि खे इस्तेमालु करण जी उहा इजाज़त न आहे। सो सर, वाए छो आख़िर ईअं छो आहे? अव्हां ॾिसो, असल में सिस्टम हमेशह वर्क कंदो आहे, हिन में कोई शक कोन्हे। अव्हां जे सिस्टम वॾो हिकिड़ो पार्ट प्ले करे थो। अव्हां वटि माशाल्लाह अॼु बि सुठा ऑफिसर मिलंदा अव्हांखे, पर पोइ अव्हांखे उहो फ्री हैंड ॾियणो पवंदो पंहिंजनि उन्हनि ऑफिसरनि खे। हैदराबाद जा कुझु SP साहिबान आया, जॾहिं उन्हनि हिते कमु कयो तॾहिं उन्हनि जो बिल्कुलु हिकिड़ो रवैयो ॿियो हो। हुननि किथे बि क्राइम सां कंप्रोमाइज़ कोन कयो। पोइ हुनजो पीरियड खणी केतिरो बि रहियो, शॉर्ट रहियो, लॉन्ग रहियो, ड्यूरेशन नॉर्मल रहियो, पर ईअं आहे। हाणे अव्हां इहो डिपेंड थो करे त अव्हां जा ऑफिसर जेके आहिनि उन्हनि खां अव्हां कमु कीअं था वठो। उहो वरी हिकिड़ो तरीक़ेकार आहे हुकूमत वक़्त जो। जे हुकूमत वक़्तु जेका बि आहे उहा अव्हांखे ॾिए थी त पोइ आहे। राइट नाउ जॾहिं शुरू खां असां स्टार्ट वरितो त असां चयो त हैदराबाद में जॾहिं आउं शाम जो निकितुसि ऑफिस मां त गाॾी कान थिए हली सघी, ऐं जॾहिं ॿिए ॾींहुं आयुसि तॾहिं उहा गाॾी जेका सां ईज़ीली अची वई। त यकीननि उते माण्हूअ कमु कयो, ऑफिसर कमु कयो, एम्प्लॉई कमु कयो, त कमु त थियो न। को उते का शइ नौज़ बिल्ला को फ़रिश्तो त कोन लही आयो जंहिं अची उहो कमु कयो। त ईअं सिर्फ़ु इहो ई चइजे त बिल्कुलु ई कमु नथो थिए, इहा ज़्यादती थींदी, इहा ग़लति। यस। अच्छा सर, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो। इनखे पहिरीं बि पाण डिस्कस करे चुकासीं, ऐं मां थोरो मोकलुनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदमि। जुलाई जो महीनो जेको आहे सो पाण खे ख़बर आहे त जेको आहे ख़तमु थींदे पाण खे नज़र अचे पियो। उहे बि ॾींहं ॾाढो तकिड़ा ख़तमु थींदा आहिनि, वक़्तु ॾाढो जल्दी गुज़री वेंदो आहे, ऐं उन टाइम खे जॾहिं माण्हू यादि कंदो आहे त चवंदा आहियूं त अच्छा एॾो जल्दी ही टाइम गुज़री वियो। सो सर, तव्हांजी स्टूडेंट लाइफ, उहो स्कूलिंग टाइम या कॉलेज टाइम, उन में जेको मोकलूं थींदियूं हुयूं 2 महीना जून जुलाई, उहो वक़्तु कीअं स्पेंड थींदो हो? बहितरीनु थींदो। अव्हां इन मां हिसाबु लॻायो त उन ज़माने में हिकिड़ो गवर्नमेंट जो तॾहिं हो जेको हाणे शायदि कोन्हे, त अव्हांखे ट्रेन जी हता के अव्हांखे एयर लाइ बि कंसेशन ॾिनी वेंदी हुई त अव्हां वञो मोकलुनि में वञी अव्हां ॿाहिरि इंजॉय करियो, वञी ॾिसो बाक़ाइदे अव्हांखे। त उहो इहो मतिलबु 2 महीना ॾियण जा मक़सदु इहो हूंदो हो त अव्हां फ्रेश थियो। पोइ उन में ॿई स्टूडेंट्स बि ऐं टीचर्स बि, छाजे करे त टीचिंग को एतिरी आसान शइ त कान्हे, इट्स अ डिफिकल्ट जॉब। ऐं पंहिंजो उते अचो था, अव्हां पढ़ायो था, सॼो ॾींहुं था करियो, हैंडल था करियो नंबर ऑफ स्टूडेंट्स खे, यकीननि उहो आहे। हाणे अॼोको दौरु जेको आहे उहो असां बि ॾिठूं पिया, अव्हां बि ॾिठो आहे, त उहो सिर्फ़ु मोबाइल जो दौरु थी वियो हलियो। ऐं जेको आहे मेजॉरिटी ऑफ टाइम जेको आहे मोबाइल ते हिकिड़ो माण्हू ॿार बि वेठो आहे, टीचर बि उन्हनि मां जेको आहे
उन सां पंहिंजी एक्टिविटी कनि था वेठा। यकीनन उन में काफ़ी शयूं आहिनि जेके एजुकेशन जूं आहिनि, रुगो रांदि खेॾण जे हवाले सां कोन्हे। टेक्नोलॉजी में काफ़ी शयूं आहिनि। इलेक्ट्रिसिटी जूं दाऊं त असीं करियूं था, पर वरी अवां इन ॻाल्हि ते अचो त टेक्नोलॉजी आहे त सोलर अची वियो आहे, त हाणे टैक्स ॾिसो, टैक्स त अव्हांखे खणी हिन बजट में लॻो आहे न। हा, उहो बि हिकिड़ो मतिलबु जेको गवर्नमेंट जी पंहिंजी हुई, मूं चयो त गवर्नमेंट उन जॻह ते जिते पाण इंडिपेंडेंट न हुजे उते ॿियनि जे हवाले सां हुजे त पोइ हुननि उते कयो, पर इन खां अॻे टैक्स कोन हो। माण्हुनि मुख़्तलिफ़ लॻाया आहिनि, यानी अव्हां वटि हाणे माशाल्लाह इन सोलर जे हवाले सां 10 जॉब आहिनि, त वरी हिकिड़ी प्लेट रखी बहिराड़ी वारो पंहिंजो हिकिड़ो पखो जेको आहे उहो भलाए थो। सवाल आहे लाइफ कंफर्टेबल त इन हिसाब सां थिए थी। बिल्कुलु बिल्कुलु, बट डे बाय डे मूंखे लॻे थो त असांजे लाइ न चैलेंजिस जेको आहे सो उहे वधंदा वञनि था। अच्छा सर, असां जेकॾहिं थोरो ॾिसूं आम माण्हू जी ज़िंदगी या हर कंहिंजी ज़िंदगी, उते जेको आहे न हिकिड़ो हर माण्हू अलॻि सां रस्तो कढण जी कोशिशि कंदो आहे। पहिरीं जे दौर में शायदि सिंसियरिटी घणी हूंदी हुई, सच घणो हूंदो हो। अॼु जे दौर में हर माण्हू पंहिंजे मुफ़ाद जे पोयां डोड़े थो, कूड़ घणो आहे। आउं त शायदि हिनखे सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदुसि, अॼु जे दौर में मुनाफ़िक़त घणी आहे। शायदि सिर्फ़ु इहा जेतिरी इहा शइ वधी आहे, एतिरी शायदि ॿी का शइ न वधी आहे। शायदि महांगाई बि एतिरी न वधी आहे, कूड़ बि शायदि एतिरो न वधियो आहे जेतिरी मुनाफ़िक़त वधी वई आहे। पोइ हाणे उन माशरे खे उहो माशरे जो हिकिड़ो कमु आहे, माशरो उन में कंदो, तॾहिं आउं चवंदो आहियां त वॾो रोल जेको आहे सो सिविल सोसाइटी जो आहे। सिविल सोसाइटी अॻियां अचे, असांजा ॿार जेके आहिनि उन्हनि खे असीं चऊं एजुकेशन। हाणे रिसेंटली हिकिड़ी पंहिंजी असांजे हिकिड़े सीनियर ऑफिसर सां कचहरी थी पई, त हुन चयो त असीं इब्तिदाई पंहिंजे ॿारनि खे चवंदा आहियूं त बाबा घर में कोन्हे, सुतो पियो हूंदो आहे। केतिरो असीं चऊं था त असीं छो नथा चऊं पंहिंजे ॿार खे चऊं त भई बाबा सुतो पियो आहे, हींअर नथो मिली सघे, अवां कलाक खां पोइ अचिजो, या थोरी देरि लाइ नाराज़ थींदो, एतिरो फील कंदो, पर हू जेको कूड़ असां हुनखे पंहिंजे ॿारनि खे सेखारियो उहो छो करियूं असीं। हा, हाणे इहे रियलिटीज़ आहिनि न, इहे रियलिटीज़ आहिनि। इन रियलिटीज़ मां असीं जॾहिं इन शइ खे असीं अटेंड कंदासीं, इन्हनि शयुनि ते जॾहिं असांजो तवजो वेंदो त पोइ अव्हांजो माशरे में यकीनन फ़र्क़ु ईंदो। हा बिल्कुलु बिल्कुलु सही चओ पिया। ऐं उहो मुनाफ़िक़त वारो ढांचो इंसानु केतिरे टाइम ताईं कंटिन्यू करे सघे थो। सच त वरी पोइ आहे न उहो इंसान जी जेका हक़ीक़त आहे उहा त साम्हूं अची वेंदी आहे। अच्छा सर, अव्हां जेतिरो टाइम हिननि सर्विसिस खे ॾिनो आहे, किथे तमामु बहितरीनु वक़्तु गुज़रियो आहे? मुंहिंजो बहितरीनु वक़्तु जेको मौजूदा जेका हीअ जॉब आहे, मूं पहिरीं चयो त मूंखे जॾहिं आउं रेगुलर नौकिरी में हुउसि, राइट नाउ त हिन वक़्तु आउं कॉन्ट्रैक्ट ते आहियां हिननि मौजूदा इदारे सां, पर जॾहिं आउं रेगुलर हुउसि तॾहिं बि आउं हिन इदारे खे नंबर 1 ते हैसियत ॾींदो हुउसि। ऐं हींअर बि आउं मूंखां जेकॾहिं केरु पुछे हक़ीक़त जे हवाले सां त आउं हिन खे प्रायोरिटी वारे हिसाब सां नंबर 1 थो रखां। छाजे करे त वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त हिते हिकिड़े आम माण्हू खे वॾो फ़ाइदो आहे, तंहिं करे हिन इदारे खे कंहिं बि इदारे सां कंपेयर नथो करे सघिजे। मुंहिंजी जेका जिते जॉब्स रहिया आहिनि उन में मूं पहिरें नंबर में इंजॉय पंहिंजी नौकिरी 5 सालनि में जेको हाईएस्ट पीरियड हो मूं हिन में इंजॉय कयो। ॿियो नंबर में मूंखे पोइ जेको ज़राअत खाते में मूंखे जेको मौक़ो मिलियो उन में मूं पंहिंजी तरफ़ां भरपूर कोशिशि कई ऐं शायदि उन जी गवाही असांजो आबादगार तबिको जेको आहे उहो ॾेई सघे त जेको मुंहिंजो ॿियो पीरियड सुठो रहियो उहो मैनेजिंग डायरेक्टर सिंध सीट कॉर्पोरेशन हो। छो त उन में निज ॿिज जेको आहे उहो माण्हू खे मिले। ऐं अॼु बि चवां थो हुकूमत खे इन पासे भरपूर तवजो ॾियणु खपे। हीउ इदारो मौजूदु आहे पर इन खे फ़ाल करण जी ज़रूरत आहे। हुकूमत कोशिशि कई आहे, माज़ी में कुझु सालनि खां इन खे कोशिशि कई आहे, पर उन में अञा हुकूमत खे कामयाबी न मिली आहे। ऐं यकीननि अव्हां जे हिन प्रोग्राम जे तौर सां बुनियादी तरीक़े सां काश्तकार जे हवाले सां ॿिन्ही जे लिहाज़ सां हुकूमत खां इहो मुतालबो कंदुसि त सिंध सीट कॉर्पोरेशन जे लाइ उनखे फ़ाल करण जा जेके बि ज़रिया थी सघनि था, जेके बि क़दम खणी सघजनि था उहे खणजनि। छो त हिन में अव्हां जॾहिं बि सुठो ॿिज ॾींदो त आबादगार उन जी मोट अव्हांखे ॾींदो। बिल्कुलु बिल्कुलु सर, ईअं आहे।
अच्छा सर, जेकॾहिं पंहिंजे लाइ टाइम कढंदा आहियो या थोरो वक़्तु मिली वेंदो आहे त किताब पढ़णु अॼु बि पसंदि कंदा आहियो? ऐं घणो टाइम मूंखे जे मिलंदो आहे त आउं मौसीक़ी ॿुधण जी कोशिशि घणी कंदो आहियां। वाओ, ऐं हाणे मूं पढ़ियो एतिरो आहे जी जो मुंहिंजी घणो पढ़ाई स्कूल ज़माने में बि रही, कॉलेज में बि रही, वरी नौकिरी में अची वियासीं त नौकिरी में तव्हांखे ख़बर आहे त रोज़ानो पढ़णो पए थो। ही केसिस आहिनि असीं जेके हींअर करियूं था, इते बि पढ़ाई वारो अमल आहे। हाणे इहा पढ़ाई वारो सिलसिलो जेको आहे उनखे शौक़ु आहे, पोइ आउं पढ़ंदो आहियां, ईअं न आहे। ख़ासि करे पोइ जेके मुंहिंजो हिन वक़्तु आहे उन में जिन दोस्तनि ऑटोबायोग्राफी लिखी आहे ऐं उहे पढ़ंदो आहियां। सही सही। आफ्ताब मेमन साहब हींअर ताज़ी लिखी आहे जीवन सफ़र, असांजो दोस्त आहे शम्स जाफ़रानी साहब, उन लिखी आहे कत्यम सभु ॼमार, गुलमद उमरानी साहब लिखियो आहे दास्तान गुल। ऐं इहे उहे शयूं आहिनि जिते माण्हू पोइ चाहे थो उनखे ॿुधे थो, इन्हनि सां गॾु कमु करण जो इतफ़ाक़ थियो ऐं हुननि उहे पहलू उजागर कया आहिनि जेके यकीनन असांजा ही नौजवान ऑफिसरनि खे उनजी ख़बर न आहे। इहा तमामु भली ॻाल्हि आहे ऐं यकीनन आवां जे हिन प्रोग्राम जे हवाले सां चवंदुसि त असांजा जेके नौजवान ऑफिसर अचनि पिया उहे अहिड़नि असांजे ऑफिसरनि जी ऑटोबायोग्राफी ज़रूरु पढ़नि, उन मां लर्निंग बि थियनि ऐं उन्हनि मां हुननि खे काफ़ी फ़ाइदो पवंदो। सही, बिल्कुलु सही। अच्छा सर, तव्हां चयो त मतिलबु मौसीक़ी खे वक़्तु ॾींदा आहियो, त मौसीक़ी कहिड़ी ॿुधंदा आहियो? कहिड़ा अहिड़ा सिंगर्स आहिनि जेके हमेशह ई तव्हांखे पसंदि अचनि था? मुंहिंजी घणी जेको मौसीक़ी जो सिलसिलो आहे उहो सिंधी आउं ॿुधंदो आहियां, जंहिंमें आबदा परवीन साहबा आहे, उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे। हाणे ज़ाहिर आहे असीं पंहिंजे पाण खे पुराणे युग सां गॾु भेटियूं था, त जेके पुराणा असांजा उन ज़माने जा ॻाइणा के माशाल्लाह आबदा साहबा ज़िंदा आहे, जान छॾे विया, उन्हनि जा गीत ग़ज़ल उहे अॼु बि अट्रैक्टिव लॻनि था। बिल्कुलु, उहे त एवर ग्रीन आहिनि न सर, उहे त असांखे बि ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। यस, वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, काफ़ी सारा सवाल त स्टिल आहिनि, बट टाइम जीअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़े प्रोग्राम जो लिमिटेड थिए थो। सो सर, आई एम वेरी थैंकफुल टू यू, तव्हां आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। मां लास्ट में तव्हांजो मैसेज वठणु चाहींदमि, छा मैसेज तव्हां असांजे तमामु व्यूवर्स खे ॾींदव ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हांजी नज़र में कीअं रहियो? माशाल्लाह सुठो प्रोग्राम आहे, इनखे जारी वसारी हुअणु खपे। मैसेज सिर्फ़ु इहा आहे त असांजो नौजवान हर तबिको, जंहिंमें असांजो काश्तकार, असांजो उस्ताद, उहे महिनत ऐं महिनत, उन स्ट्रगल जेके पाण चवंदा आहियूं, उहो स्ट्रगल मां उहो हथु न कढनि। अचीवमेंट कुदरत जे तरफ़ां इंसान जे हर मुक़दर में आहे ई आहे। हू सिर्फ़ु वक़्ती तरीक़े सां का शइ उनखे न मिले त उहो मायूस न थियणु खपे। उनखे हू ज़िंदगी में पंहिंजो को विजन ठाहिनि, को टारगेट ठाहिनि, त हुननि खे उहो टारगेट आसानी सां मिली वेंदो। जी बिल्कुलु, ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज सर, ॾाढो सुठो लॻो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं अव्हांजी मौजूदगी में माशाल्लाह असां हिकिड़ो सुठो प्रोग्राम कंडक्ट करे सघियासीं, व्यूवर्स ताईं यूज़फुल ॻाल्हियूं आई थिंक सो पहुची सघियूं आहिनि। वंस अगेन थैंक यू सो मच फॉर योर अवेलेबिलिटी। मां इलाही शुक्रगुज़ार आहियां पंहिंजी एंटायर टीम जी ऐं पंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान जी। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।